थींदा उहे समुंड में वेंदा, समुंड मां दरिया में ईंदा हुआ, उहो हाणे उते उहो ख़तमु थी वियो आहे। उनजो असां वटि ज़िंदह मिसाल पलो आहे, जेको कंहिं दौर में तक़रीबन 1980 टन मरंदो हुयो पलो, हाणे उहो नाले मात्र बि कोन्हे। सीज़न में असांखे असां ठटे में वेठा आहियूं, असांखे पलो खाइण लाइ कोन थो मिले। त हीउ ॿियो नुक़सानु इहो आहे। टियों नुक़सानु इहो थियो आहे त जेके माण्हू उते सेटल हुया, मिठो पाणी न अचण जे करे जेके मालवंद माण्हू हुया, उन्हनि पंहिंजा माल विकिणी उहे पंहिंजे उतां लॾे वरी ॿिए पासे हलिया विया। मच्छी मारनि ते जिन जो गुज़र हुयो, उन्हनि जो बि गुज़र न थियो, त उहे बि उतां लॾे विया आहिनि। IUCN जी हिकु रिपोर्ट आहे त 10 लख माण्हुनि हितां लॾ प्राण कई आहे। 10 लख लॾ प्राण तमामु वॾी आहे। ऐं इहे माण्हू कहिड़े हाल में आहिनि, किथे हूंदा, कहिड़े हाल में, उहा त हुननि खे ख़बर हूंदी। जीअं सिंधी में चवंदा आहिनि त क़बर जी ख़बर त मुर्दे खे हूंदी। त इन खां सवाइ ॿियो इहो नुक़सानु आहे त असांजी जेके ज़मीनूं वयूं, पंहिंजा धंधा विया, सभु शयूं वयूं। असां हिते हिन में इहे वॾा नुक़सान इहे थिया आहिनि। ऐं ॿियो सिम कलर वधे पई, पाणी जो जेतिरो समुंड अॻिते वधे पियो उहो पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं समुंड हाई टाइड थींदी आहे त ज़मीननि ते पाणी चढ़ी वेंदो आहे। सैयद गुलाब शाह आहे इन साइड जो, उहो चवे थो त असांजी 3000 एकड़ ज़मीन आहे असांजे ख़ानदान जी, कि उन में अधु ज़मीन त जेको सो सवण पाए वियो आहे, अधु ज़मीन पाणी मिठे पाणी न मिलण जे करे गैराबाद कई आहे। चई हाणे असां किथे बि न रहिया आहियूं, न असां न ई ज़मीन। जी साईं, चवे थो त असांखे जेको हीअ ज़मीन आहिनि, इहे ज़मीन न आबाद करे सघूं था, न विकिणी सघूं था, छाकाणि मिठो पाणी आहे कोन। जी, थैंक यू साईं, वॾी महिरबानी तव्हां जॉइन कयो। साईं मुस्तफ़ा मीराणी वरी वापसि अची वियो आहे लॉग इन। ईअं आहे त छाकाणि त सिंधु दरिया जेको आहे सो असांजी माना लाइफ लाइन आहे। त सिंधु दरिया जे करे असांजे जेके मच्छीअ जूं ढंढूं हुयूं, सरकार जे पंहिंजे अंगनि अखरनि मुताबिक़ जेके हुयूं उहे 1260 ढंढूं हुयूं। हाणे जेकर असीं सर्वे कयूं था त असांजो जेको साहिली पटीअ जूं ढंढूं आहिनि उहे त सम्झो 90% जेको आहे उहो ख़तमु थी चुकियूं आहिनि, ऐं उहे हींअर समुदोज़ थी चुकियूं आहिनि। अहिड़े ई नमूने सां बाक़ी जेके असांजे मिठे पाणीअ जूं सिंध जी मां ॻाल्हि पियो कयां, जेके ढंढूं आहिनि त उहे बि हींअर पंहिंजे आख़िरी पसार में आहिनि, छाकाणि त ढंढुनि जो वास्तो ई दरिया जे मिठे पाणी सां हूंदो आहे। हर साल दरिया में पाणी ईंदो आहे, उहो मुख़्तलिफ़ चैनल जे ज़रिए ढंढुनि खे आबाद कंदो आहे या नयूं ढंढूं बि ठाहींदो आहे। त इहो सिलसिलो बि गुज़िरियल 20 सालनि खां वठी जेको आहे सो ख़तमु थी चुको आहे। हाणे ज़ाहिर आहे जॾहिं ढंढूं ख़तमु थी वियूं, समुंड जेको आहे सो मथे चिड़ंदो थो अचे, त हाणे उहा जेका असांजी माहीगीरीअ वारी जेका सनत हुई सा हींअर ज़वाल पज़ीर आहे। हाणे असांजा जेके बि माण्हू आहिनि, मोर देन 80% जेके माण्हू उहे समुंड खां माहीगीरी करणु समुंड माना बलोचिस्तान। हाणे त जेको असांजे सिंध जो जेको साहिली 350 किलोमीटर आहे उहो बि हींअर मच्छीअ खां ख़ाली आहे। इन करे घणी तणी जेका असांजी पॉपुलेशन आहे उहा बलोचिस्तान जे हदुनि में हिते मां इहो पुछंदो मुस्तफ़ा साईं त इहो मच्छीअ खां छो ख़ाली आहे कराचीअ वारो समुंड? साईं उहो बि इन करे उनजा ॿ कारण आहिनि। हिकिड़ो त मिठे पाणीअ जे न अचण जे करे तिमिर जा ॿेला तबाह थी विया, ऐं ॿियो त वरी तिमिर जे ॿेलनि खे कटे बि नाश कयो वियो। हाणे उन में केतिरियूं ई जेके आहिनि उहे धुरियूं इन्वॉल्व आहिनि। हिकिड़नि खे जेको आहे सो समुंड जी ज़मीन थी खपे, हिकिड़नि खे जेको आहे उहो काठ ॿारण लाइ थो खपे। त हाणे हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो सबबु आहे मिठे पाणीअ जो न अचणु। टियों सबबु इहो आहे त कराचीअ जहिड़ो जेको मेगा सिटी आहे उनजो सॼो जेको सीवरेज आहे उहो वञे थो समुंड में, ऐं उहो अनट्रीटेड जेको आहे वञे थो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त म्यूनिसिपल वेस्टेज, जी जी अनट्रीटेड वञे थो। म्यूनिसिपल जेके ट्रीटेड प्लांट आहिनि साईं या हलनि कोन था, या छो त इहो बि मां पढ़ियो त को इंडस्ट्री जो ख़ासि तौर ते जेको अञा वधीक ज़हरीलो पाणी आहे उहो बि ट्रीटेड नथो थिए? बिल्कुलु नथो थिए। 0% जेको आहे सो रिज़ल्ट आहे, ऐं उहो अंगनि अखरनि में त ॿुधाइनि था इंडस्ट्रीज़ वारा त असां पंहिंजे छाकाणि त जॾहिं हू कंहिं बि
सनत जी मंज़ूरी वठंदा आहिनि त उन में पहिरियों शर्त हूंदो आहे त ट्रीटमेंट प्लांट हुजे जेको वेस्ट जेको उन्हनि जो आहे उनखे ट्रीट करे पोइ समुंड में डंप कयो। जी पर हाणे असांजे समुंड जी इहा हालत आहे जो उन समुंड जे कंहिं बि किनारे ते असीं बीह नथा सघूं, छाकाणि त वाह एतिरो अनट्रीटेड वेस्टेज जेको आहे उहो डंप थो थिए जो एॾी बदबू ऐं स्मेल आहे जो असांजो सॼो जेको साहिली पट्टी आहे कराचीअ वारी उहा सॼी जेका आहे सा स्मेल सां भरपूर आहे। हाणे जॾहिं अहिड़ियूं हालतूं रहंदियूं ऐं उहो बि को मामूली पाणी न आहे, तमामु वॾे मिक़दार में पाणी आहे जेको समुंड में डंप थो थिए। ॿियो वरी कुझु वक़्तु अॻु में सरकार जेको आहे सो डीप सी ट्रालर्स खे इजाज़त ॾिनी त उहे फिशिंग कनि, हाणे उन्हनि बि ॿेड़ो ॿोड़े छॾियो। टियों जेको असां वटि छाकाणि बदकिस्मती आहे त असां वटि सर्वे त आहे ई कोन त समुंड में मच्छी केतिरी आहे, ॿेड़ियूं केतिरियूं हुजणु खपनि। माना ओवर फिशिंग जेका आहे उहा तमामु वॾे पैमाने ते थी आहे। ऐं जेको वरी ही असांजो ॼार हिननि इंट्रोड्यूस करायो थाईलैंड वारनि, उहो जेको कतरो ऐं जेको मैश नेट आहे उहो जॾहिं समुंड में पाइजे थो त उहो किरोड़नि जे तइदाद में जेको ॿचो आहे मच्छीअ जो उनखे खणी थो अचे ऐं उहो वरी सुकाए ऐं जेको आहे पोल्ट्री फीड में पिया ॾियनि उहा ओ जेका माय मच्छी। गॉड। पर उहो त इंटरनेशनल स्टैंडर्ड जे हिसाब खां साईं उहो इलीगल आहे, चवंदा आहिनि त उहो ॼार न विछो जंहिंमें नंढड़ियूं साईं मच्छियूं उहो पकड़जनि। बिल्कुलु इलीगल आहे। पाकिस्तान ऐं सिंध जी, छाकाणि त हाणे 18 तरमीम खां पोइ फिशरीज़ जेका आहे सो सिंध जो आहे पार्ट, उन करे उन केतिरा ई कानून पास कया आहिनि। हाणे असेंबलीअ मां बिल पास करणु, कानून साज़ी करणु त वेरी ईज़ी, पर उन ते इम्प्लीमेंट कीअं थिए, छाकाणि त इन में जेके इन्वॉल्व माण्हू आहिनि उहे सभु सगारा आहिनि। हाणे जेका ताज़ी असांजी सर्वे आहे उन मुताबिक़ त लखनि जे तइदाद में जेके आहिनि से भूलो ऐं गुजो जा रछ लॻा पिया आहिनि पंहिंजो असांजे मुंहं में, दरिया जे मुंहं ते, जिते असांजो दरिया जो पाणी वञी समुंड में छोड़ कंदो। हाणे जॾहिं लखनि जे तइदाद में भुला गुजा लॻा पिया हूंदा त जेका असांजी मच्छीअ जी अचु वञु आहे उहा सॼी ख़तमु थी वई। ऐं पलो जीअं साईं उबायो ख़ुश्क साहब ॿुधायो त हाणे पले जे ॾिसण लाइ था सिकूं, खाइण त परे जी ॻाल्हि थी वई, पर भला रुगो मार्केट में हुजे ॾिसूं ऐं उन जी का ख़ुशबू वठूं उन लाइ बि सिंध जो माण्हू सिके थो। त इन त इहो जेको सबब कराची जे में करे साईं जेको जेको आहे फिश मार्केट आहे या लियारी ॾे आहिनि, उते जेकी बि सी फूड मिले थो त इहो किथां जो थो अचे? उहो बि साईं बलोचिस्तान खां थो अचे। ॿियो असां अच्छा हाणे सी फूड जेको आहे सो उहो इम्पोर्ट बि कयूं था, ॿिए हंधा बि अच्छा असीं जेको आहे मां अचे थो। पलो जेको हींअर अॼुकल्ह थोरो घणो मिले थो सो बि पंहिंजो ॿाहिरिएं मुल्क मां अचे थो। अड़े माना बाप। असांजे सिंध जो पलो जेको आहे सो मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे, छो त पलो त बेसिकल आहे ई समुंड जी पैदावार। जी हो उहो जेको तॾहिं अपोजिट ईंदो आहे हूंदो आहे। जी जी अपोज़िट, जॾहिं फ्रेश वाटर जो फ्लो 2022 में पाणी इलाही आयो त चवनि पिया थियो आहे थोरो। हा साईं उहो थींदो न, उहो त नेचुरली आहे न, सॼो नेचुरली जी प्रोसेस खे चढ़िबो त थींदो। ही जी असां जेका गुज़िरियल 70 सालनि खां वठी उहा त नेचुरल सां हथ चुरांड कई आहे न। जी असां डैम ठाहिया त बि नेचर सां हथ चुरांड आहे, असां बैराज था ठाहियूं त बि नेचर सां हथ चुरांड आहे, असीं जेकॾहिं तिमिर जा ॿेला था कटियूं त बि हथ चुरांड आहे। पर रुगो तिमिर जो छा, असांजे त सॼे सिंध जो जेको ॿेलो हो सो ख़तमु थी वियो न, उहो सॼा जी ॿेला कटे ऐं उन्हनि जेको सो केटियूं ठाहे छॾियूं। हाणे त घणे में घणी आबादी त सिंधू दरिया जे पेट में आहे। ऐं पोइ जॾहिं थोरो घणो पाणी अचे थो त चवंदा ॿोॾि अची वई। बाबा दरिया में ॿोॾि कीअं आई? दरिया त पंहिंजो भरियो तरियो वहणु खपे न। हाणे 4-5 लख क्यूसिक पाणी जेकॾहिं अचे थो त मीडिया हाइक थी वञे त सिंधूअ में वॾी ॿोॾि अची वई, जॾहिं त असीं ॿोॾि सम्झंदा आहियूं 12 लख क्यूसिक खे, 13 लख क्यूसिक खे। छो त हाणे लट अची असांजे वई आहे अंदरि इन करे, जेको आहे जी साईं जेकी लट अची वई आहे इन करे वधीक थो फील थिए छा? न सही न न सही। ॿेला अच्छा कटे ऐं हा अच्छा ॿेला कचे जा ॿेला बि कटे छॾियऊं न, कचे जा जी ॿेला जी बि जी जी कटे ऐं उते बि हाणे उन्हनि ज़मीन, छाकाणि हाणे ज़मीन वञी रही आहे आबादीअ लाइ उहा जेका दरिया जे पेट में आहे। जी मथे वारी ज़मीन जिते हाणे असीं सिंध जा सभई माण्हू जेके आहियूं टेल एंड में आहियूं। हाणे असांजे नाले मात्र जेको बैराज आहे, सखर बैराज आहे या कोटड़ी आहे, गुडू आहे, उन खां हेठि त पाणी असांखे पीअण जो ई कोन थो मिले त आबादी कीअं थींदी? सही। त हाणे मूंखे साईं मिड़ई ॿ मिंट इहो ॻाल्हि ॿुधायो, पोइ वरी अॻे था ॿियनि ॾे वञूं। त फिशर फोक्स हिन वक़्तु छा थी कहिड़नि महाज़न ते कमु थी करे? साईं असांजो जेको सिंधू दरिया ते जे बहालीअ जे लाइ जेको असांजो नारो आहे उहो त पहिरियों ई नारो इहो आहे त सिंधूअ खे भरियो तरियो वहणु ॾियो। नो मोर डैम्स, नो मोर कट्स ऑन इंडस रिवर।
हाणे उन जे लाइ असांजी हिकिड़ी पूरी कैंपेन जेका आहे सा हले थी। हाणे उहा कॾहिं सफ़ा सुस्त थी वञे, कॾहिं सफ़ा असां तेज़ थी था वञूं। हाणे उहो वरी डिपेंड थो करे, जेकॾहिं के हालतूं साज़गार आहिनि, सिंधूअ में पाणी आहे त माण्हू वरी पोइ ते हटी था वञनि त असीं थोरो घणो पाणी मिली वियो। वरी जॾहिं सोक अहिड़ो थो थिए, माण्हू दाहूं था कनि त वरी असीं निकिरी था पऊं। सो इहो मुसलसिल जेका आहे सा असांजी कैंपेन हले पई सिंधू दरिया जे लाइ, छाकाणि असीं सम्झूं था त सिंधू दरिया खां सवाइ असांजो कुझु ज़ियापो ई कोन्हे। जी तंहिंजे करे सिंधू दरिया जे लाइ त असांजी इहा कैंपेन आहे। बाक़ी ॿियूं बि काफ़ी असांजूं कैंपेन्स हलनि थियूं। मतिलबु इन ॼारनि जे ख़िलाफ़ बि असांजी कैंपेन आहे। ताज़ो बि असांजी फिशरीज़ मिनिस्टर मोहम्मद अली मलकानी साहब सां मुलाक़ात थी हुई। उन असांखे चयो त असां हिन ते बैन था आणूं। असां चयो त असांजो मुतालबो आहे रुॻो बैन छो, उन ते इम्प्लीमेंट बि कयो। मां त एसी ताईं सजेशन ॾिनी, बाबा जहिड़े नमूने सां नशे आवर शयुनि खे रोकियो थो वञे, अहिड़ो ई कानून पास कयो त इहो ॼार असां वटि अचे ई न। जी छाकाणि त इहो का ॼार जेको फोर्स आहे हुजे सो का फोर्स का हुजे या कॉमर्स जी मिनिस्ट्रीअ खे लिखो त बाबा इहे शयूं वरी न अचणु खपनि ऐं न अचनि, न असांजो नुक़सान ई थिए। त अहिड़े ई नमूने ही सां जेके असांजी कोस्ट इहा गार्ड हूंदा कैंपेन आहिनि, आहे। इहे कोस्ट गार्ड जी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे त इहो इम्प्लीमेंट कराइनि? न सर, फिशरीज़ जी आहे अच्छा, पर इहा। उन्हनि जी पंहिंजी फोर्स आहे? फिशरीज़ वारनि वटि को फोर्स कोन्हे को, इन करे ई। ऐं ॿियो वरी हिते मतिलबु सिंध जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि जो ही करे बि कुझु कोन था सघनि। छाकाणि मां पहिरीं चई चुकुसि त हिन में तमामु घणियूं जेके आहिनि उहे धुरियूं इनवॉल्व आहिनि, सगारियूं धुरियूं बि आहिनि ऐं कमर्शियल धुरियूं बि आहिनि, पैसे वारियूं आहिनि। छो त ग़रीब त इहो ॼार वठी बि नथो सघे, हणी बि नथो सघे। हाणे इन में बि सनअतकार जेको सो अची विया आहिनि। असांजो माई त हींअर उन लेवल ते, माना सम्झो हिकिड़े क़िस्म जो हू बि लेबर आहे, हींअर मज़दूरी थो करे। न त जी माईगिरी त ईअं आहे त बाबा असीं पाण मच्छी मारियूं, पाण मार्केट में खपायूं ऐं हम्म असीं पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। हाणे त उहो कम ई न रहियो आहे न। हाणे असीं हिकिड़े मिडल मैन जा कर्ज़ी आहियूं। उहो असांखे ॼार बि ॾिए थो, उहो असांखे ॿेड़ी बि वठी थो ॾिए। पोइ जेका मच्छी असीं पकड़ियूं था, जेका हुनखे ॾियूं था, उहा हुनजी मर्ज़ी आहे त हू कहिड़ो रेट थो असांखे ॾिए। जेकर नथे चए थो मूंखे पंहिंजा पैसा ॾियो, भले तव्हां ॿिए खे मच्छी ॾियो। त माना इहे मुख़्तलिफ़ फ़र्क़ आहिनि। हाणे इन जे करे जेको आहे सो तमामु घणी वॾी लॾ पलाण थी आहे ऐं उहा लॾ पलाण जेका आहे सा पूरे सूबे में थी आहे। पर उनजो घणो जेको असरु आहे उहो आहे असांजे ठट्टो, सिजावल ऐं बदीन ज़िलनि जो। छाकाणि त हिननि खे वरी कराची वेझी आहे, इंडस्ट्रियल एरिया बि आहे, फिशिंग ग्राउंड्स बि आहिनि। तंहिंजे करे उहे जल्दी जल्दी उते लॾ पलाण करे वञनि था। त घणे में घणी ऐं असां इन खां अलावा वरी जेकॾहिं असीं अचूं था मंछर खां वठी उत्तर ॾे हलिया वञो कंदरकोट ताईं, त इन्हनि माण्हुनि जी वरी लॾ पलाण पंजाब ॾे थी आहे। तोसा बेराज ते तव्हां वेंदो, तव्हांखे मंछर जो मुहाणो मिलंदो। चश्मा बेराज ते वेंदो, हिन वक़्तु चश्मा बेराज ते 10,000 खां वधीक माण्हू आहिनि जेके मंछर जा माण्हू आहिनि, जेके उते फिशिंग जे हवाले सां लॾ पलाण करे विया आहिनि। हाणे मुस्तक़िल उते रहनि था। हाणे अधु फैमिलियूं हिते आहिनि, अधु फैमिलियूं उते आहिनि। ठीकु, थैंक यू, महिरबानी साईं। त अच्छा, पोइ मां नेक्स्ट वेंदुमि डॉक्टर रुबीना शेख ॾे, ऐं शी इज़ अ फॉर्मर chairperson of World Sindhi Congress. Now she is president of UNPO. It is honor for all Sindh and obviously for us also that she is head. पाण सिंध खां आहियां ऐं हिन वक़्तु मां अगरि ॻाल्हाईंदमि त it will be my international context, of course. So माफ़ कजो त I will speak in English, that I can cover other nations fine. as well. But I just wanted to say that in many parts of the world today, unfortunately, we see a similar dynamics. So UNPO has got up to 40, 45 members, and those members, we call them stateless members, or who are not recognized by the current composition of the countryhood. So these nations, which are talking about 40 to 45 nations who are members, and mostly are their agenda is right of self-determination. And the interesting perspective is, and sad as well, that there are so many common themes on those membership. I mean, Sindh is one of them. And our issues are actually very similar. We similar dynamics in, we call it right now is internal colonialism.
So in situation where you have a centralized state, institutions control natural resources located in the regions which are generally inhabited by distinct nations or communities. And while those communities themselves have a actually very limited influence over how those resources are managed. And in that mix, in with today's context, I see a water become not just a resources, but a mechanism of political control. And as I said, this is a very common theme. So in mechanism of political control, if you look at in a more detail, so especially in most of cases, or in, let's say in river in this case, the diversion and management of water upstream and has got a profound consequences. So generally the decision of those water distribution or generally the natural resources are made by the dominant forces, and it means issues comes justice and governance. I know the Ada Mirani and Ada Khushk has explained the problems, generally what we say, so I don't want to talk about the problems, but I do see a couple of areas where we've been looking at internationally. Obviously, we do a lot of campaign in United Nations, and I know Adalat World Sindhi Congress has been very proactive, raising the issues and bringing the light of the community's issues and survival issue of Sindhis. But I do see a couple of areas where we could actually, I was listening today, this morning, Ada Khushk and Mirani Saab speak. I think the dynamics of education, for example, and how we control the narrative. So I see a controlling and prescribing the narrative around water and development, how we shape it. And I think I see it whenever the Sindhu's issue or the water issue comes, a lot of people from urban cities such as Karachi and Hyderabad are very less aware because actually the central government has been very successful keeping this process separate, that the water is a key fundamental issue of the development of the whole region, of the whole state, whole the nation. So in many centralized states, urban-centered power structures dominate decision making. And so the narrative they put that there is very less contribution of, for example, Indus River in sustaining the economy of Sindh and ecological balance of region. I think this is the area we need to focus, that how the narrative is built in, so we get a more power, more mass-root people support our wider issue of river Indus. And again, in this positioning is within the educational narrative as well, that the central role of the Indus in sustaining Sindh's economy, culture, and environment is rarely given the prominence it deserves. So that's what I see. And so when the society becomes disconnected from the true value of the natural system, it becomes easier for our powerful interest or dominant force, such as Punjab in our case, is to control and redirect those resources for their own narrow political economic purposes. I think that's the area I think we need to bring our focus, is how we set up this narrative and how it suits to the urban. So that's was just little local side we've been looking at in other nations' cases as well, that how we are positioning narratives. The other area which I would like to bring today, especially, and I think the Hassan Abbas is there as well, and he could also support me. The other area we Sindhis have been little bit, I would say, not paid much attention, is the principles of international water law. I mean, I won't go to quote those laws and references, but I know there are three categories where we should be focusing, positioning our Indus's case and other nations as well. There are three elements. One is the equitable and reasonable utilization. This is again sits within under the international water law. Second category is no significant harm principle, and third is the rights of downstream communities. These are the three angles of the international water law, which we can actually send these or
we've been looking in other nations as well in UNPO to bring in the front when we do our campaign. And perhaps we also use our legal uh, uh, mechanism to do the campaign on those areas. So that I just wanted to bring, and we, of course, we need to polish those areas, but these are the 3 international water laws which we can hook our case very nicely and position internationally on these things. Another thing I think, because I know we do a very, I know the Sindhis are generally, we are very promoting this case, and internationally we do right. We have experts that think, of course, much more needs to be done. More UN reports needs to be submitted. But these are the areas I wanted to bring there. Another, I would like to actually want to work with WSC and wider back home experts is how can we position the river Indus not only a water source, but also a rivers for cultural importance as well. So if we can bring this idea of cultural and survival importance or through the UNESCO's possibility. So through the UNESCO, we have kind of campaign that it's our river's cultural importance that it needs to be preserved, and the flow of river needs to be preserved under the cultural importance. So it will basically supports our the heritage sites tied to the rivers, the campaign to recognize the Indus cultural landscape and promote the awareness of historic Indus Valley civilization. So if we can frame in that as well, it gives us another double layer of international protection and demands, really. I mean, I would like to develop those areas with Ada Lakhu and Ada Hassan on that, how can we position it? But these are the areas I see other members also looking into, and I would like to introduce here with WSC as well. Thank you, Farhan. आपका क्या तारुफ कर रहा हूँ, जब भी आजकल तो सिंध में जब भी पानी की बात होती है, डेल्टा की बात होती है, तो हसन अब्बास बिकम सनानियम। आप सिंध के दरिया से मोहब्बत करते हैं और सिंध के लोग आपसे मोहब्बत करते हैं। फ्यू टॉपिक्स जिनके ऊपर मैं लिख रहा हूँ आहिस्ता आहिस्ता। अभी मेरा जो लास्ट आर्टिकल है वो पिछले वीक में आया था, शायद आपकी नज़र से गुजरा हो, डॉन में। जी, नेक्स्ट वन इज ऑलरेडी सबमिटेड, अब देखें उसको कब पब्लिश करते हैं। उन्होंने मुझे नेक्स्ट वीक का कहा हुआ है, तो हो सकता है उसमें भी आ जाए। और इट इज़ ऑल अबाउट द ऑब्सेशन ऑफ मेगा स्ट्रक्चर्स ऑन द रिवर्स, डैम्स, डाइवर्जंस, कंट्रोल। ये वो माइंडसेट था जो 20th सेंचुरी का था, जिसमें ये बड़ा ट्रेंडी हो गया था, ये स्पेशली हूवर डैम बनने के बाद, फॉलोड बाय ग्रैंड कूली डैम, और उसके बाद में वो टेनेसी वैली अथॉरिटी के बीच में उन्होंने एक सिस्टम बनाया था, सो कॉल्ड इंटीग्रेटेड मैनेजमेंट का इन्होंने सिस्टम बनाया था कि जी डैम भी हैं, हाइड्रो पावर भी है, कैनाल्स भी हैं, सारा कुछ। तो ये पोस्ट वर्ल्ड वॉर 1945 के बाद जो इंस्टीट्यूशंस बने थे पोस्ट कॉलोनियल इरा के, जिसको पोस्ट कॉलोनियल कहना गलत है और नियो कॉलोनियलिज्म कहना ज़्यादा सही होगा, क्योंकि उसमें यह था कि जो कॉलोनीज थी उनको ख़त्म कर दिया गया था, सो कॉल्ड मुल्कों को आज़ाद कर दिया गया था कि जी वो अब अपनी हुकूमतें खुद बनाएं। तो उसके लिए बैंक ऑफ रिकन्स्ट्रक्शन एंड डेवलपमेंट बनाया गया था। रिकन्स्ट्रक्शन उन मुल्कों में जो वॉर से जिनमें नुकसानात हुए थे, उधर रिकन्स्ट्रक्शन होगी, और डेवलपमेंट पसमानदा ममालिक में होगी जो नए नए आज़ाद हुए हैं। लेकिन उसके बैक एंड के ऊपर एक बहुत बड़ा सिस्टम था कि आप US डॉलर को इंटरनेशनल करेंसी बनाने के लिए इन मुल्कों को बड़े बड़े कर्जे दें, इतना बड़ा कर्जा दें कि वो मुल्क में सकत ना हो उस कर्जे को फौरी तौर पे वापस करने की। और वो कर्जे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स के लिए दिए जाते थे। और उसमें जो वन ऑफ द फेवरेट मोड ऑफ दैट इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाज कंस्ट्रक्शन ऑफ डैम्स, क्योंकि डैम एक तो ये कि एक कंसंट्रेटेड एक ही जगह पे बन रहा होता है पूरे मुल्क में। मसलन अगर सड़क बनाएंगे तो वो मीलों में फैली होगी, इट्स ए लीनियर प्रोजेक्ट स्प्रेड ओवर ए लॉन्ग डिस्टेंस। लेकिन जब आप एक डैम बनाते हैं तो इसे कंसंट्रेटेड प्रोजेक्ट, तो अगर कोई गड़बड़ भी हो रही है तो आपने एक ही एरिया को कॉर्डन ऑफ करना है, और वो आपकी जो भी उसकी मैनेजमेंट है वो आसान है, और फिर उसमें पैसा भी बहुत ज़्यादा है।
तो ये एक फेवरेट मॉडल था इनका। और इसको मैं थोड़ा सा, अभी जो एक जंग लगी हुई है ईरान की और यूएसए और इसराइल की, इसके भी कॉन्टेक्स्ट में मैं थोड़ा सा ज़रूर इसका जिक्र करूंगा, क्योंकि इट इज़ वेरी रेलिवेंट, स्पेशली द करंट सर्कमस्टेंसेस। ये जिस वक्त इनकी स्काउटिंग टीम्स निकलती थी, मुख्तलिफ मुल्कों में जाती थी। हाँ, इनके ये ले गए हैं बंदा। Yeah. जी जी, Hold on, Saeed. ये हाँ, गुल्ला इनकी जिस वक्त, साईं उबायो के अगर तव्हां म्यूट करे सघो। थैंक यू जी साईं थैंक यू। जी। अच्छा, तो ये उनकी जो है ना स्काउटिंग टीम्स या मुख्तलिफ मुल्कों में इनके डेलीगेशन जाते थे, हेड ऑफ स्टेट से मिलते थे, उनको ऑफर्स करते थे, डेवलपमेंट की ऑफर करते थे, उनको अमेरिका के दौरे कराते थे, किसी को ग्रैंड कूली पे ले जाते थे, किसी को टेनिसी वैली पे, तो किसी को हूवर डैम पे, कि जी आपके मुल्क में भी हम बना देंगे। तो इस तरह की एक टीम ईरान में आई, मुसद्दक थे उस वक्त वहाँ के वजीर आजम, और उन्होंने उनको भी मशवरे दिए कि जी हम आपके मुल्क में भी जो है ना ये आपके डेजर्ट्स को ग्रीन कर देंगे। तो उस वक्त ईरानियंस ने उनको बड़ा एक हिस्टोरिक जवाब दिया, जिसमें बहुत ही ज़्यादा मैं कहता हूँ कि दानिशमंदी और गहराई थी। उसका विजडम जो है वो आज भी कोटेबल है। ईरानियंस ने अमेरिकन टीम को ये कहा कि Iranians are Iranians because we live in the desert. If you remove the deserts from Iran, that is to make them green, Iranians won't be Iranians. कि अगर आप सैराब को ईरान से निकाल देंगे तो फिर ईरानी ईरानी नहीं रह जाएंगे। सो थैंक यू वेरी मच। 1953 में कूप हो गया, शाह साहब की हुकूमत आ गई, और उन्होंने फिर अमेरिकन कंपनियों को वहाँ पे मदऊ किया और उन्होंने बहुत सारे डैम्स बनाए। और पिछले साल की बात है, 2025 में ईरान में शदीद वाटर क्राइसिस था, और उसके ऊपर रिसर्च हुई और आर्टिकल्स लिखे गए और साइंटिफिक जर्नल्स तक में भी ये चीज़ें पब्लिश हुई कि ईरान के वाटर क्राइसिस की वन ऑफ द मेजर रीजंस इज जो उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर बना के अनसस्टेनेबल वाटर मैनेजमेंट शुरू कर दी थी। क्योंकि जो इंफ्रास्ट्रक्चर उन्होंने बनाया उसने अपरेंटली तो लोगों को बताया कि जी पहले आपको कम पानी मिलता था, अब ज्यादा मिल रहा है, लेकिन उस ज्यादा की वजह से उनका लाइफस्टाइल चेंज हो गया, वो ज्यादा पानी इस्तेमाल करना शुरू कर दिया। उन्होंने इवन हाई डेल्टा क्रॉप्स लगानी शुरू कर दी, और उससे क्या हुआ कि जो उनका ट्रेडिशनल सिस्टम था कारेज का, एक्वेफर का, ग्राउंड वाटर मैनेजमेंट का, वो बैकग्राउंड में चला गया। और जो सिस्टम उधर की लेक्स को, उधर के एक्वेफर्स को रिचार्ज करता था, वो डिसरप्ट हो गया। तो बेसिकली क्या था कि वो जो 60s में डेवलपमेंट हुई शाह के ज़माने में, और अनफॉर्चुनेटली जब रेवोल्यूशन आया तो रेवोल्यूशन के बाद भी उन प्रोजेक्ट्स को मजीद जो नई हुकूमत बनी ईरान में वो आगे लेके चली। उनको उस वक्त इस चीज़ की समझ नहीं आई कि ये प्रोजेक्ट हमें फ्यूचर में नुकसान पहुंचाएंगे, और वो इस तरह के प्रोजेक्ट जब किए जाते हैं तो उनका बड़ा डंडोरा पीटा जाता है कि जी पहले ऐसे था तो आप देखें आप कितने बेहतरीन हो गए, खुशहाल हो गए। लेकिन वो इंटर जनरेशनल इन इक्विटी के ऊपर बेस होते हैं। आपने अगली जनरेशन का पानी पी लिया, अब वो जनरेशन आई है तो उधर जो है पूरा तेहरान जो है वो थोड़ी सी खुशहाली पे जो है वो स्ट्रेस आउट हो गया। तो ये चीज़ें जो है ये हमने देखनी है। फिर हमारी अपनी जो हिस्ट्री है वो भी इसी तरह से है कि जिस वक्त इंडस की जो वन ऑफ द फर्स्ट थिंग्स जिस पे सिंध ने ऑब्जेक्ट की थी पंजाब की कैनाल्स ब्रिटिश राज के ज़माने में, उन्होंने ऑब्जर्व करना शुरू किया कि अब जब बहुत ज़्यादा पानी दरिया से निकल के खेती बाड़ी में चला जाता है तो सिंध के डेल्टा में जो क्रीक्स चलती हैं उनमें पानी कम हो जाता है और नेविगेशन में प्रॉब्लम होती है। और जब ये ऐतराज़ ब्रिटिश के सामने रखा गया तो इस ऐतराज़ का तमस्खर उड़ाया गया, और इसके रेफरेंसेस वगैरह आप किताबें पढ़ें आपको मिल जाएंगे। उसमें यह कह के तमस्खर उड़ाया गया कि आपकी 4 किश्तियां कितना पैसा कमा लेती हैं, ऊपर देखो इरिगेशन कितना पैसा कमा रही है, दिस इज एन इकोनॉमिक थिंग। आपकी किश्तियां अगर उतना पैसा कमाती होती तो हम तो उसके मुकाबले में जो हमारा प्रोजेक्ट है वो बहुत पैसे कमा रहा है। ये प्रोजेक्ट बन रहे थे क्राउन को रेवेन्यू देने के लिए, ये कोई सोशल एक्सपेरिमेंट या लोगों की फलाह बहबूद के लिए तो नहीं था। तो बेसिकली हम उस चीज को आज भी आगे लेके चल रहे हैं, ना हमारे सर पे क्राउन है, ना क्राउन को हमने रेवेन्यू देना है,
लेकिन हमारा मगज अभी तक जो है ना वो इसी चीज में फंसा हुआ है कि शायद हमने क्राउन को रेवेन्यू देना है, इसलिए जो ऊपर बैठा है वो जितना मर्जी पानी निकाल ले, मैंने ये देखना है कि नीचे वाले का नुकसान जो है वो उससे कि मेरा रेवेन्यू तो नहीं कम होता, और अगर उसका और मेरे वाले रेवेन्यू में फर्क ज्यादा है तो मैं अपने वाले रेवेन्यू पे चलूंगा। तो ये जो माइंडसेट बना है उस जमाने से अभी तक का, हम अभी भी उसका खुमियाजा भुगत रहे हैं। अभी अच्छी मतलब है कि बड़ी शेर हासिल बातें हुई हैं बहुत सी, जिसमें रुबीना साहिबा ने और खुश साहब ने और मीरानी साहब ने बहुत सी चीज़ें कवर कर दी हैं, जिसमें एक इकोलॉजिकल इंटेग्रिटी की बात है कि जो डेल्टा है मैं सही इंडस। आपसे सॉरी आपको कदा कलामी, एक चीज मैं आपसे कहना चाहता हूँ। वैसे तो हमने कसम उठा रखी है कि सीखना नहीं है किसी और से। इंडिया इज वेरी लार्ज एग्रीकल्चर मार्केट आल्सो, स्पेशली यूनाइटेड स्टेट्स में तो आटा और दालें भी इंडिया की खाता हूँ जो यहाँ मिलती हैं। सो how can you put a little bit of light on how they manage also beside other things? Thank you. जी, दिस इज़ अ वेरी गुड क्वेश्चन। पहली बात तो ये कि क्योंकि इंडिया की जो आउटरीच है बाय वर्च्यू ऑफ देयर इकोनॉमी और बाय वर्च्यू ऑफ देयर लार्जर पॉपुलेशन, वो ज़्यादा है बेसिकली। और उसकी वजह से जब आपकी एक मार्केट के बीच में एक्सेस है, से कि ग्रेन्स की मार्केट में आपकी एक्सेस है, तो आप वहाँ पे अपना बिजनेस हमेशा बेहतर कर सकते हैं, इम्प्रूव कर सकते हैं। दूसरा एक और चीज़ भी है कि पाकिस्तान कन्वर्सली, अभी तो खैर मैं कहूँगा कि थोड़ी चीज़ें चेंज हुई हैं पिछले 1-2 साल में, लेकिन आज से आप 5-10 साल पीछे चले जाएं तो एक बहुत बड़ा रेट्रिक था, सही था या गलत था, लेकिन ये रेट्रिक था कि पाकिस्तान बिल्कुल गया गुजरा है और इंडिया बहुत स्ट्रांग है, इंडिया की हर चीज़ पाकिस्तान से बेहतर है। और इसलिए जब हमारा कोई बंदा वहाँ पे जाएगा ट्रेड करने के लिए इंटरनेशनल में, तो उसको वो अटेंशन नहीं मिलेगी जो एक इंडियन को मिल रही है, जबकि हम दोनों के पास एक जैसी प्रोडक्ट है। और फिर हमारे बहुत से ट्रेडर्स जो डायरेक्ट बाय ट्रेड नहीं कर सकते थे, उनका माल मिडल ईस्ट में जाता था, वो इंडिया का ताजिर खरीद के तो आगे दुनिया में डिस्ट्रीब्यूट कर रहा था, जिसमें हमारा चावल भी था और भी बहुत सी इस तरह की प्रोडक्ट्स थी। अब इसके साथ साथ अब मैं ये एक बड़ी इंपॉर्टेंट आपको बात बताने लगा हूं। आपने अभी कल परसों की भी एक खबर आई हुई थी, और ये खबरें बार बार आ रही हैं, इस पे बड़े मकाले लिखे जा रहे हैं, सो कॉल्ड बड़े साइंटिफिक पेपर भी लिखे जा रहे हैं, बड़ी बड़ी एनजीओज और बड़े बड़े जो आपके इदारे हैं लाइक आईएमएफ, वर्ल्ड बैंक, और इनके भी जो एडवाइजर्स हैं उनकी तरफ से भी हमें डायरेक्टली और इनडायरेक्टली एडवाइसेस आ रही हैं कि आपका तो पानी ख़त्म हो गया है, आप तो वाटर स्ट्रेस हो गए हैं, आप वाटर स्कैर्स हो गए हैं, लिहाजा आप खुदा का वास्ता है ये चावल लगाना बंद कर दें, आप गन्ना लगाना बंद कर दें। अब इसके पीछे एक बहुत बड़ी कॉन्स्पायरेसी चल रही है। अगर मेरे पास मार्केट शेयर है चावल का, और मैं वो चावल अपनी मार्केट में नहीं लाता हूं, हु इज गोइंग टू फिल दैट गैप? Somebody else. दिस इज नॉट ए रॉकेट साइंस। Hmm. और जितनी एनजीओज इस वक्त काम कर रही हैं पाकिस्तान के गिरदो नवा में, मसलन CGIAR है, इट्स ए कंसोर्शियम ऑफ एनजीओज, 10-12 एनजीओज हैं उसमें, जो सारी एशिया, साउथ एशिया, ईरान से लेके तो इंडोनेशिया तक ये लोग काम कर रहे हैं। तो अब ये वाले जो आपके हैं इदारे, ये आपको पॉलिसी एडवाइस लिख के देते हैं, ये वर्ल्ड बैंक को भी लिख के देते हैं, ये IMF को भी लिख के देते हैं, इन्हीं के एनजीओज हमारे पास भी आते हैं, इनको वापडा भी इनवाइट करता है, इनको इरिगेशन डिपार्टमेंट्स भी एडवाइस करते हैं। अगर आप इनके हेड ऑफिस में जाएं तो आप देखेंगे कि आधे से ज्यादा उधर इंडियन स्टाफ बैठा हुआ है, वहां से एडवाइस बनती है, और उसके बाद में यहां पे आके कोई मिस्टर रेंगार्डा टॉम्बल बॉय के सिग्नेचर के साथ हमें मिल जाती है, किसी गोरे के नीचे साइन हुए होते हैं कि जी आपने चावल नहीं लगाना। हमें इस चीज को काउंटर करना है। मैं कहता हूं कि जितना चावल आप लगा सकते हैं आप लगाएं। अगर आपको मार्केट में चावल आपका बिक रहा है, आपकी एक नाम है, तो आपको तो ज्यादा लगाना चाहिए, गवर्नमेंट को तो सिंध में एनकरेज तो करना सही, जहां चाहिए। तक मुझे पता है एटलीस्ट अपर सिंध में, नॉर्दर्न सिंध में चावल आप नहीं लगा सकते कानूनन, उस पर काफी सख्ती होती है। देखिए अब ये वही चीज है ना कि
इस तरह से घूम फिर के आपकी एडवाइस आ रही है कि इवन जो आपके अरबाब इख्तियार हैं, जो आपके ऑफिशियल्स हैं, जो आपके इवन इलेक्टेड मेंबर्स हैं, जो सीनियर पोजीशंस पे बैठे हुए हैं, दे आर आल्सो बीइंग फेड द एडवाइस कि नहीं 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 नहीं, चावल नहीं लगाना। मेरे तो हिसाब से आपका इंडस का जो डेल्टा है फॉर एग्जांपल, दैट इज द बेस्ट रीजन ज्योग्राफिकली, एनवायरमेंटली, और वहां पे आपको इतना चावल लगाना चाहिए कि आप पूरी दुनिया को फीड करें। वाह, अब आप देखें ये जो अंग्रेज वहाँ की वैसे develop- एक अजीब सा नया चावल लगता है, लाल चावल जो जिसे कहते हैं। जी माय जी वाइफ इज देखिए, फ्रॉम देयर, सो आई नो लिटिल बिट। जी देखिए, वो रेड राइस जो है, अगर जी। आप पीछे चले जाएं, मुगलों शोगलों के जमाने में चले जाएं, तो ये रेड राइस तो पूरी दुनिया में एक्सपोर्ट होता था। वाह। और अभी भी अगर आप उसको बनाएं और लेके जाएं, आपका चावल के जो है वो मार्केट में आपका नाम है, आप उस एक नई प्रोडक्ट भी इंट्रोड्यूस कर सकते हैं। अगर अभी कोई और रेड राइस जो है वो नहीं लगा रहा, तो आप उसको भी जाके इंट्रोड्यूस करें। आपके पास तो एंटरप्रेन्योरियल तो कैपेसिटी हमारे पास है, और अगर नहीं है तो डेवलप करके हमें तो अपनी प्रोडक्ट्स को लेके जाना चाहिए। अब हम्म। देखिए, मैं और सिर्फ ये नहीं कि रेड राइस लगता था, अभी भी लग रहा है, थोड़ा बहुत अभी भी लग रहा है, लेकिन डिग्रेड हो गया आपका इंडस डेल्टा। इसी की बात बाकी लोगों ने भी की है सारी। हम्म। बात यह है कि दूसरा चावल भी वहां पे लग सकता है। देखिए, चावल जो है वो एक गर्म इलाके का, ह्यूमिड एरिया का नेचुरली पौधा है। तो आप वो क्यों नहीं करते? आप क्या करते हैं, देखें, तो सही, इंडस डेल्टा। सॉरी मैं आपको यहाँ रोकूंगा। एज ए लेमैन क्वेश्चन है, many people said the way we crop the rice, वो हम फ्लड कर देते हैं, और that is really dangerous, it create lot of other problem, blah blah blah। उसको एड्रेस करें प्लीज। देखिए, वही मैं तकरीबन यही बात करने वाला था, आपने थोड़ा मुझे ज्यादा डायरेक्शन अच्छी दे दी है। जी। देखिए, जो डेल्टा है ना, डेल्टा इज नेचुरली ए वाटर, मतलब वेटलैंड टाइप उसका वो लैंडस्केप होता है, हम्म। और हाई वाटर टेबल होता है उसमें। जी। और वहां पे दैट इज आइडियल फॉर ग्रोइंग राइस। अब आपने हम्म। वो एनवायरमेंट डेल्टा से खत्म कर दिया है, और आप उठा के उसको काला शाह काकू ले गए हैं। वाह। काला शाह काकू में चावल नहीं लगता था। हम्म। बाय द ठीक है, वे, ये काला शकाकू है कहाँ? ये लाहौर के पास है जी, अच्छा अच्छा। लाहौर गुजरांवाला के दरमियान में है। अच्छा मैं खुद उस एरिया का हूँ। अच्छा अच्छा, थैंक यू। मैं खुद उस एरिया का हूँ। मतलब है कि जनरली उस एरिया का हूँ। ये गुजरात, सियालकोट, काला शाह काकू, इन जगहों पे चावल नहीं लगता था उस तरह से जिस तरह से आजकल लग रहा है। हम्म। आपने क्या किया है, रॉबिंग पीटर टू पे पॉल वाली आपकी अप्रोच है, कि जी। जहां पे चावल पहले लगता था अब वहां पे नहीं लग रहा है, और जहां पे नहीं लगता था अब वहां पे लग रहा है। और वहां पे लगाने के लिए आपको वो वाली ट्रॉपिकल कंडीशन क्रिएट करनी पड़ती है, आपको फ्लड करना पड़ता है उस एरिया को। वो हल चलाते हैं, फिर उसके बीच में पानी छोड़ते हैं, फिर उसको कद्दू करते हैं, फिर कहीं जाके वहां पे वो वेटलैंड टाइप सिचुएशन बनती है, जिसके बीच में फिर वो चावल लगाते हैं। ये जगह नेचुरल है आपके दरिया के साथ साथ, और स्पेशली सिंध में, जिसको आप कच्चे का इलाका कहते हैं, जिधर आप हम्म। कहते हैं कि हमने डाकू बिठाए हुए, उधर जाए कोई ना। उधर के रहने वालों को हम बजाय के अपना एक एसेट समझें कि वो लोग हैं जो दरिया के साथ रहते हैं, जो दरिया के लोग हैं, जो दरिया को बेहतरीन समझते हैं, जिनके पास दरिया का इंडिजिनस नॉलेज है, बजाय कि हम्म। हम उनको एम्पावर करें, हमने उन पे डाकू का लेबल लगा के तो उनके ऊपर पुलिस के रेड करने शुरू कर दिए हैं। हम्म। जबकि वो जिस एरिया में रहते हैं, अगर आप वहां पे चावल लगाएं, आप इस रिवराइन बेल्ट के बीच में, स्पेशली सिंध में, क्योंकि यहां पे सूरज ज्यादा चमकता है, इस हम्म। जगह को अगर आप डेवलप करें, तो आपको काला शाह काकू में चावल लगाने की जरूरत नहीं है। उधर आप सब्जी लगाएं, बाकी चीजें लगाएं जो वहां पे भी लग सकती हैं। हम्म। और डेल्टा के बीच में पानी को आना चाहिए, डेल्टा में पानी आएगा तो फिर वो खुद ब खुद चावल भी लगेंगे। अभी ये जनरल हेग की किताब है, डेल्टा काउंटी, जो कि मेरे ख्याल में 1890s में कहीं उन्होंने प्रिंट की थी। और ही वॉज सर्वेयर जनरल, क्या उनकी थी अपॉइंटमेंट, कुछ इस तरह की थी, बिटवीन 1858 से 1890s तक कहीं, वो मतलब है कि ईस्ट इंडिया कंपनी के साथ थे। और उन्होंने ये सिंध में एज ए सर्वेयर जनरल कोई उनकी थी अपॉइंटमेंट। तो उनकी जो किताब है उसमें उन्होंने इंडस डेल्टा के ऊपर जो है वो बड़ी सेर हासिल मालूमात दी हैं उस जमाने की।
उसमें वो बताते हैं कि जो इंडस रिवर था वो डेल्टा के ऊपर तकरीबन हर साल 500 मीटर और 1/3 ऑफ अ माइल लैंड रिक्लेम करता था समुंदर को। जो डेल्टा वाज एडवांसिंग, और ये हम्म 1890s की बात है। 500 मीटर्स अ ईयर वो एडवांस करता था डेल्टा। और उन्होंने एस्टिमेटेड बताया कि तकरीबन कोई 217 मिलियन क्यूबिक यार्ड्स ऑफ सिल्ट दरिया लेके आता था। अगर आप उसको मिलियन टन्स में कन्वर्ट करें तो ये तकरीबन कोई 400 450 मिलियन टन्स पर ईयर बनता है। तो वो जो 400 450 मिलियन टन सिल्ट डेल्टा के बीच में आती थी, उससे डेल्टा कोई 500 मीटर तक एडवांस करता था हर साल। अब आप खुद देखें कि वो तो लैंड को गेन कर रहा था और वो फैलता था। और वो इस एरिया में जो एलिस अल्बिनिया की किताब में कि मैं देख रहा था कि वो किसी के रेफरेंस से कह रहे हैं कि दिस वाज ए सी ऑफ फ्रेश वाटर जो यहाँ पे बनाता था। तो वो सारी चीजें, वो सारी इकोलॉजी, वो सारी वेल्थ वो बिल्कुल खत्म हो गई है। और वो इकोनॉमिक्स के अलावा अभी वो खुश साहब मेरे ख्याल में बात कर रहे थे उसकी मैंग्रोव की और उसकी इकोसिस्टम की, कि जिस तरह से उसके बीच में मछली, और ताइमीरानी। फिर मछली जो है वो डीप सी की मछली भी डेल्टा के ऊपर डिपेंडेंट है क्योंकि स्पॉनिंग वो वहां पे आके करती। हम्म और दी अदर डे जरदारी साहब किसी वो बात पे कर रहे थे, वो कहते थे कि ये जो मछली है ये किनारे के साथ साथ होती है, और किनारे के साथ साथ जो मछली है उसका बेसिक जो इन्हिसार है वो डेल्टा के ऊपर है। हम्म तो अगर आप डीप सी में चले जाए तो डीप सी की मछली भी उससे कनेक्टेड है। देखें, एक इकोलॉजिकल इंटेग्रिटी है, हर इकोसिस्टम के बीच में हर एलिमेंट दूसरे एलिमेंट के साथ जुड़ा हुआ है और उनकी इंटरडिपेंडेंस है। डेल्टा जो है वो बड़ा एक पिवटल सिस्टम है जो सी और रिवर की लाइफ के बीच में एक बहुत बड़े पिवट का किरदार अदा करता है। और यहाँ पे 7th लार्जेस्ट और 5th लार्जेस्ट मैंग्रोव फॉरेस्ट था, जी जो कि अभी ये यूनिवर्सिटी ऑफ जामशोर की यूनिवर्सिटी की मेरे ख्याल में रिसर्च है कि चंद साल पहले की, जिसमें उन्होंने एस्टिमेट किया है कि ये अपने ओरिजिनल का 10% भी नहीं रह गया। ये जो पीपल्स पार्टी ने भी स्टार्ट किया था सही, तो कि रीग्रो करेंगे और हम रिकॉर्ड बनाएंगे सुनामी और ये वो, कुछ देखिए हुआ या नहीं? देखिए हो नहीं सकता। मैं कहता हूं विद ऑल सिंसेरिटी, विद ऑल फोर्स, विद ऑल द फंडिंग, आप ये दोबारा डेल्टा के बीच में जाके मैंग्रोव लगा दें। वाह। वो फिर देखिए, जब तक आप कॉज को एड्रेस नहीं करेंगे, यू आर एग्जिटिंग हम्म एड्रेसिंग द सिम्टम्स, कि जी मैंग्रोव खत्म हुए, मैंग्रोव ला के लगा दो। भाई वो हम्म मैंग्रोव फर्स्ट प्लेस खत्म क्यों हुआ है? क्योंकि हम्म सिल्ट सप्लाई रुक गई है। हम्म देखिए, फिर एक और बात हो रही थी कि जो समुद्र में पानी गिर के जाया हो जाता है, और वो जो उनकी वो एक रेट्रिक चल रहा है कि जी वो इतना पानी गिर के जाया हो जाता है, लिहाजा अगर हम इतने डैम बना रहे हैं तो इतना पानी कम हो जाएगा, तो डेल्टा को तो 8.5 मिलियन एकड़ फीट की जरूरत है। हम्म अब वो एक इंटरनेशनल पैनल से इन्होंने रिपोर्ट लिखवा ली कि जी, इंटरनेशनल पैनल ने रिपोर्ट लिखी है कि जी आपको तो 8.5 मिलियन एकड़ फीट वाटर की ज़रूरत है, साल में इतना आता रहेगा, तो आपके डेल्टे में एवरीथिंग विल बी हंकी डोरी। पर वो भी तो दूसरी नहीं तरफ आता बोल ना रहे हैं, सही। जी जी, दूसरी तरफ यही लोग जो उस रिपोर्ट को फ्लैश करके कहते हैं कि जी आपको 8.5 की ज़रूरत है, वही लोग बता रहे हैं कि आपका हर साल 30 चला जाता है, लिहाजा हमें ऊपर डैम बनाने हैं। 30 पे तो उसको बेड़ा गर्क हो गया डेल्टा का, तो 8 पे ठीक हो जाएगा। हम्म मतलब ये अपनी ही बात को कॉन्ट्रडिक्ट करते हैं। फिर ये हम्म कि रिपोर्टें किस तरह से लिखी जाती हैं। मैंने बहुत ज्यादा कंसल्टेंसी की है, मुझे भी पता है रिपोर्टें कैसे लिखवाई जाती हैं कंसल्टेंट से। कंसल्टेंट को बुलाया जाता है, उसको कहा जाता है कि जनाब आपने ये रिपोर्ट लिखनी है और हम्म आपने 10 से ऊपर की फिगर नहीं देनी। हम्म क्योंकि 10 से ऊपर की फिगर क्यों नहीं देनी? क्योंकि जब 1992 का अकॉर्ड हुआ तो डेल्टा के लिए 10 MF पानी रख दिया गया विदाउट एनी स्टडी, जस्ट एन आर्बिट्रेरी नंबर। और उन्होंने कहा कि जी इसके ऊपर, ये भी उसी में लिखा गया कि जी इसके ऊपर हम बाकायदा स्टडी करेंगे कि एक्चुअल रिक्वायरमेंट कितनी है, फिलहाल हम 10 रख रहे हैं। और फिर एक्चुअल रिक्वायरमेंट वाला आया और उसको बताया कि भाई 10 से ऊपर नहीं करना, वो 8.5 पे करके चला गया। और अब उसको लहराते फिर रहे हैं कि जी इंटरनेशनल पैनल की रिपोर्ट, इंटरनेशनल कोई पीयर रिव्यू, कोई साइंटिफिक रिव्यू अगर उसका हुआ है तो वो भी साथ दिखाएं कि जी बाकी किसी ने क्या कहा है। भाई मुझे बताएं, सिर्फ पानी से तो गुजारा नहीं होता,
वो सिल्ट किधर से आएगी? कितनी पर क्यूबिक मीटर ऑफ पानी में आप कितनी सिल्ट डालेंगे तो वो 400 मिलियन टन बनेगी एक साल की। वो तो अगर आपका मड फ्लो भी आए ना 8 MAF का, तो भी इतना नहीं लेके आता। दैट सिल्ट हैज टू बी डाइल्यूटेड ओवर ए वॉल्यूम ऑफ 200 मिलियन एकड़ फीट। और फिर उसमें सिल्ट का एक रिजीम है, ऐसे नहीं है कि आपने सिर्फ सिल्ट लाके फेंक दी तो काम बन जाएगा। सिल्ट का रिजीम है। देखिए ये जो नेचर के सिस्टम्स हैं, दे हैव इवॉल्व्ड ओवर मे बी 20 to 40 मिलियन ईयर्स। इसमें जब सिल्ट आती है तो सिल्ट का साइज होता है। अगर पानी की वेलोसिटी तेज है तो मोटी सिल्ट आएगी, अगर पानी की वेलोसिटी स्लो है तो बिल्कुल चिकनी मिट्टी वाली सिल्ट आएगी। और मैंग्रोव की जड़ें चिकनी मिट्टी में बनती हैं, रेत में नहीं बनती। और जब हाई फ्लड आता है तो उसके बीच में रेत आती है जो मैंग्रोव में फंस के अपने लैंड को रिक्लेम करती है। और उसके बाद में जब हाई फ्लो खत्म होता है तो लो फ्लो में बारीक सिल्ट आती है जो उसी सैंड के ऊपर नई फर्टाइल चिकनी मिट्टी की लेयर डालती है, जिसके बीच में मैंग्रोव की जड़ें बनती हैं। वाओ। तो दिस इज द मैकेनिज्म। एक नेचुरल प्रोसेस है बेसिकली, आप ये कह रहे हैं जी। कि उसको तो, वापस तो लेके अब मुझे we don't बताएं need to कि do आप anything. जितना मर्जी कर लें, आप जितने हम्म। मर्जी कलाबाजियां लगा लें उधर जाके, मैंग्रोव ला ला के प्लांट कर लें, फिर उसके ऊपर ड्रोन फुटेज से आप कहें कि जी ये देखो जी इतना इतने एकड़ हमने लगा दिए, इतने एकड़, फिर कार्बन क्रेडिट क्लेम करें, सारा कुछ करें। भाई वो चीज नहीं है सस्टेनेबल। आप पूरे सिस्टम को तो पहले समझें। सिस्टम को समझना नहीं है, बस वो एक चीज के पीछे पड़ जाना कि ओहो हो। इसी तरह से ये जो सो कॉल्ड आपका लिविंग इंडस वाला प्रोजेक्ट है, दिस इज अगेन द सेम स्टोरी। ये सिर्फ फंड लेने के लिए किया गया है। हर चीज डाल दी है उसमें कि जी हम रेन वाटर हार्वेस्टिंग करेंगे, वेटलैंड बनाएंगे, ये करेंगे, वो करेंगे, बट देयर इज नो बिग पिक्चर, नो इंटीग्रेटेड प्लान। और सबसे बड़ी जो चीज मिसिंग है इसमें लिविंग इंडस वाले के बीच में, व्हाट अबाउट द रिवर्स विच हैव बीन शट डाउन? ये लिविंग इंडस क्या है सही? ये लिविंग इंडस का जो है ना, ये एक, मैं तो इसको शोषा ही कहूंगा। सॉरी फॉर बीइंग वेरी हार्श विद दैट कॉन्सेप्ट। बड़े अच्छे अच्छे लोगों ने बनाया, बड़े लोगों ने इस पे काम किया, लेकिन काम बिल्कुल इनकम्प्लीट है। कॉन्सेप्ट बहुत अच्छा है, यस, लिविंग इंडस साउंड्स वेरी नाइस, लेकिन उस डॉक्यूमेंट के बीच में अगर आप पढ़ें तो जी हम वेटलैंड भी बनाएंगे, हम ये भी करेंगे, हम पानी को भी साफ करेंगे, हम रेन वाटर हार्वेस्टिंग भी करेंगे, हम डेल्टा को भी करेंगे, लेकिन देयर इज नो इंटीग्रेटेड पिक्चर। और जब इंटीग्रेटेड पिक्चर नहीं होती ना, तो फिर आपको ये नहीं पता होता कि किधर इन्वेस्ट करना है and how that investment is going to fit into the big picture. एक बंदा कहता है जी मैं रावी के पास सोसाइटी बना के तो उसके आगे एक डैम बनाऊंगा, तो उसके बीच में जो है ना मेरा जो है ना वो पानी खड़ा हो जाएगा, तो इंडस लिविंग हो जाएगा, तो वो कहेगा जी हाँ जी लिविंग इंडस के जो है ना चक्कर में मैंने फंडिंग ले ली है। इसी तरह कोई कहेगा जी मैंने वो जो है ना 4 मैंग्रोव लगा दिए हैं इधर, मैंने भी लिविंग इंडस से फंडिंग ले ली है। तो ये मतलब है कि वो इंटीग्रेशन है ही नहीं इसमें। और इंडस वाटर ट्रीटी के जो इल्स हैं उन पे कोई बात नहीं की गई, जबकि आपका जो सबसे बड़ा इस वक्त जो लेटेस्ट जो आपकी तबाही हुई है आपके डेल्टा की और आपके जो रिवर एंड कॉरिडोर्स की है, दैट इज बिकॉज ऑफ द इंडस वाटर ट्रीटी, जिसमें आपने 3 दरिया तो बंद करवा दिए और जो चल रहे थे दरिया उनको लिंक कैनाल्स के साथ दाएं बाएं ऊपर नीचे आगे पीछे कर दिया। और फिर सोने पे सुहागा, आपने 4 गंदे नाले इंडिया से ले लिए 3 साफ दरिया दे के फॉर इन इंडस वाटर ट्रीटी। इंडस वाटर ट्रीटी का आर्टिकल 4 पैरा 4, 5 और पैरा 8 ये आप पढ़ें, जिसमें 4 गंदे नाले और उन 4 गंदे नालों के अलावा भी पोल्यूशन डालने की इजाजत है रिवर बेड्स। नोवेयर इन द वर्ल्ड अ ट्रीटी हैज दिस प्रेसिडेंस, ना इंडस वाटर से पहले ना इंडस वाटर के बाद। आप खुद सोचें, अभी वो मैडम बात कर रही थी, मैडम रुबीना, इसकी इंटरनेशनल की, कि इक्विटेबल होना चाहिए, नो सिग्निफिकेंट हार्म होना चाहिए और राइट्स ऑफ द लोअर रैपेरियन। हमने इंडस वाटर्स ट्रीटी में जो सबसे बड़ा हमारा राइट था लोअर रैपेरियन का, प्रायर यूज, यानी प्रायर यूज से स्ट्रॉन्ग और कोई राइट नहीं है। प्रायर अप्रोप्रिएशन भी है, बाकी भी चीजें हैं, लेकिन प्रायर यूज इट सुपरसीड्स एवरी अदर थिंग। आप प्रायर यूज से भी हाथ धो बैठे,
आपने वो भी सरेंडर कर दिया। फिर आपने पोल्यूशन एक्सेप्ट कर ली। नोवेयर इन द वर्ल्ड पोल्यूशन एक्सेप्ट किया आपने। और कितनी पोल्यूशन एक्सेप्ट की? अनलिमिटेड। वाओ। सुलेमान की बैराज, सुलेमान की बैराज पे आप जाएं तो उसकी जो पीछे लेक बनती है वो बिल्कुल बॉर्डर के ऊपर आती है। उसके बीच में वो जो ट्रीटी में 4 गंदे नाले हैं ना, उसका फजिल्का ड्रेन और सलीम शाह ड्रेन, ये डायरेक्टली उस लेक के बीच में आके गिरते हैं। They bring in all the toxins, agriculture waste, industrial waste, heavy metals, arsenic, pesticides, herbicides, residue, हर चीज उन गंदे नालों में आती है और सीधी आपके उस बे में आ जाती है, जिस बे के आगे आपकी पूरे साउथ पंजाब की जो है ना कैनाल्स निकल रही हैं और डिस्ट्रीब्यूट हो रही हैं। नो वंडर कि डिस्पाइट हैविंग इनफ फूड, चिल्ड्रन आर सफरिंग फ्रॉम स्टिंट ग्रोथ, माय गॉड। बर्थ डिफेक्ट्स। और जितने इस वक्त जिगर के और गुर्दे के ट्रांसप्लांट के केसेस हैं जी। जिसके ऊपर वो तो पानी पोल्यूटेड के काफी वो, डॉक्टर्स कहते हैं। हाँ, और वो सारे के सारे आपके जो है मैक्सिमम वो साउथ पंजाब से आ रहे हैं, उसके बाद हम्म। सिंध से आ रहे हैं, क्योंकि अल्टीमेटली हम्म। वो साउथ पंजाब में उनकी कंसंट्रेशन फिर ज्यादा वही होती आ जाता है कि वो सिम्टम को डील करो, हम हॉस्पिटल्स तो बना रहे हैं और कि भाई हाउ टू ट्रीट है। डायलिसिस एग्जैक्टली, करें। और एग्जैक्टली। मैं हॉस्पिटल सही के खिलाफ आपके आपकी नहीं। बातें सुनने को तो मेरा ऑनेस्टली दिल चाहता है कि घंटों आप बात करते रहें। सो यू सच अ लॉजिकल गाय एंड पैशनेट आल्सो हु कैन प्रेजेंट। आई विश हमारे हुक्मरान आपकी बातें सुने। मेरा आखिरी छोटा सा सवाल है, फिर आगे जाएंगे, अगर टाइम मिला तो वापस आएंगे। वो ये है कि आप कह रहे हैं कि 45 में हमें दरिया बेच तो दिए, लेकिन काफ़ी लोग कह रहे हैं अच्छे हुए वो ज़मीन खाली हो गई तो हमने तो हाउसिंग स्कीम बना दी। और आप लोग तो तरक्की के खिलाफ हैं, इतने खूबसूरत खूबसूरत घर बने, तो आपको मसला क्या है? देखिए ना, वही बात कि ये जो दरिया है ना, दरिया अपना रास्ता नहीं भूलता। जो आपका इंजीनियरिंग डिज़ाइन है ना, उसकी एक सर्टेन कैपेसिटी है। जब उस कैपेसिटी से ज़्यादा पानी आएगा, जैसे कि पिछले साल आ गया, तो यू हैव टू लेट लेट द वाटर गो। और फिर पानी को जब आप छोड़ेंगे तो उससे अपने रास्ते पे आने। आप रीजनल स्केल के ऊपर कॉन्टूर्स को चेंज नहीं कर सकते, टोपोग्राफिक कॉन्टूर्स को। हम्म। और पानी के रास्ते बने हुए इस दफा तो इवन जो ओल्ड बेड ऑफ ब्यास है, जो पाकिस्तान के बीच में से गुजरता है, उसमें भी पानी आया है। हम्म। तो वो लोग कह रहे थे जब बना रहे थे, भाई 10-15 साल से या एक एक आया नहीं है, तुम पागल लोग हो, वाई यू हैव अ प्रॉब्लम? देखिए, ये जब इस तरह के स्ट्रक्चर्स बनाए जाते हैं तो इसके पीछे 10-15 साल तो दरिया की ज़िंदगी में कुछ भी नहीं है। दरिया तो, अगर मैं आपको बताऊं, ये जो आपका इंडस डेल्टा है, इसके आगे कॉन्टिनेंटल शेल्फ है, और उस कॉन्टिनेंटल शेल्फ के बीच में एक वैली बनी हुई है जो कि वाह। इंडस ने बनाई है। वाह। सम टाइम अगो, मे बी ड्यूरिंग द आइस एज, अभी जो आपका कॉन्टिनेंटल शेल्फ है, इट वाज पार्ट ऑफ द लैंड, और उसके बीच में इंडस ने काट के अच्छी खासी वैली बनाई हुई है, जो सेटेलाइट जो आपका है बैरोमीट्री मैप, उसके बीच में नज़र आती है। वो छोटी सी वैली नहीं है, वो मेरे ख्याल में 100-200 मील की कम से कम जो है ना उसकी लेंथ है उस वैली की, जो इंडस ने काट के बनाई हुई है। तो आपको क्या पता कि इंडस क्या करता रहा है पिछले 20 मिलियन साल, 25 मिलियन साल, 40 मिलियन साल? इंडस क्या कुछ करता रहा है और वो क्या कुछ करेगा आगे जाके। ये तो कभी आप माउंटेन्स में जाएं तो आपको पता लगेगा कि उसने किस तरह से माउंटेन्स को काटा हुआ है। हम्म। आपकी जिंदगी क्या है? आपकी जिंदगी तो इंडस के मुकाबले में कुछ भी नहीं। आप जो सिंपल एक गोल पत्थर देखते हैं ना, पड़ा हुआ, उस हम्म। पत्थर को पानी ने गोल किया है। एक पत्थर पे आप कितना पानी डालेंगे तो वो गोल होगा? वाह। जरा आप अंदाजा करें। हम्म। आपकी क्या हैसियत है? वो जो लोग ट्रीटी शीटी करवाने वाले थे ना, चैंपियन, वो सारे इस वक्त कब्रों में पड़े हुए हैं। हम्म। और कब्रों में भी मैं कहता हूँ वो उनकी जितनी भी कार्बन, नाइट्रोजन, हाइड्रोजन थी, वो सब एनवायरमेंट में वापस जा चुकी है। तो ये तो हालत है हमारी। हम जी। कहते हैं जी हम आ गए हैं अब, ठीक है। वो 40 मिलियन साल से अपना काम कर रहे हैं एक दरिया, कहते हैं जी अब हम आ गए हैं, हम बताएंगे कि जी कौन से दरिया ने चलना है, कौन से ने नहीं चलना, किसने किसको जाके देना है, किसको किधर से नहीं जाना, किस में पोल्यूशन डालनी है और किस में हमने पोल्यूशन नहीं डालनी है, किस नेचुरल नाले को हमने ड्रेन में कन्वर्ट कर देना है और किस नेचुरल नाले को हमने बंद कर देना है। और उसके बाद थैंक में यू। फिर मतलब है कि बातें बातें जी करने थैंक यू वाली। सो मच। थैंक नवाज़ खान शायर भी आहे ऐं
जॾहिं असां स्टूडेंट दौर में गॾु कमु कंदा हुआसीं त हमेशह जॾहिं मुलाक़ात थींदी त शाइरी ज़रूरु ॿुधंदा हुआसीं। महिरबानी रेहान भा ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा साथी, अवां सभिनी साथियुनि जी महिरबानी। बदकिस्मती इहा आहे जो असीं रहंदा ॿहिराड़ी में। साईं जेम्स हिकिड़े दफ़े चयो चई मूं में 3 ख़ामियूं आहिनि। आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी 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 आवाज़ ॻाल्हायो सही थो अचे रेहान? हा ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां प्लीज़ ॻाल्हायो। सो साईं जेम्स हिकिड़े दफ़े चयो त मूं में 3 ख़ामियूं आहिनि। हिकिड़ी इहा आहे त जज़्बाती आहियां, ॿी इहा आहे त कंहिं यूनिवर्सिटी में कोन पढ़ियो आहियां, टी इहा आहे त ॿहिराड़ी जो माण्हू आहियां। सो असीं बि ॿहिराड़ी में था रहूं, पोइ कॾहिं लाइट जा मामला, कॾहिं नेटवर्क जा मसाला। सो लॻातार आउं जेको सो दाख़िल थियसि ते वरी जेको सो नेटवर्क मूंखे ॿाहिरि धिके ते छॾियो। सो चङी ॻाल्हि इहा थी आहे त वरी बि हींअर पंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए थी। मामले जो जेतिरे क़दुरु सियासी पहलू आहे, दोस्तनि ॾाढे चङे अंदाज़ सां जेको थोरो ॿुधी सघियसि ओबाई खे थोरो ॿुधमि, थोरो मुस्तफ़ा मीराणी खे ॿुधमि ऐं थोरो हसन अब्बास खे ॿुधी सघियो आहियां। उन्हनि ॾाढो सुठो बहस कयो ऐं तव्हांजो सुवालु सिंधु जे सियासी पहलू जे हवाले सां आहे त आउं हीअं सम्झंदो आहियां, बल्कि इहो रुॻो मुंहिंजी सम्झ जो सुवालु न आहे, इहो मजमूई तौर ते हितां वारी रियासती सुधार क़ौम जी रियासत जे अंदरि बीहक ऐं मजमूई सियासी तनाज़ुर जेको आहे उन में कुझु हीअं आहे त पाकिस्तान जे अंदरि पंजाब बालादस्त हैसियत जो मालिक आहे। पंजाब जी बालादस्ती जे करे ॿियूं जेके बि क़ौमूं आहिनि उहे उनजूं ज़ेरदस्त थी वियूं आहिनि ऐं पंजाब पंहिंजी बालादस्ती रुॻो सियासी हवाले सां नथो रखे, समूरनि मामलनि खां। ऐं इहो हिकिड़ो सॼी दुनिया जो लॉजिकल अंदाज़ आहे त जेके दुनियूं इकोनॉमिकल तौर ते बालादस्त हूंदियूं आहिनि उहे पॉलिटिकली बालादस्त थी वेंदियूं आहिनि, जेके दुनियूं पॉलिटिकल हवाले सां बालादस्त हूंदियूं आहिनि उहे समूरनि पासनि खां बालादस्त थी वेंदियूं आहिनि। त पंजाब पंहिंजी सियासी बालादस्ती जे करे सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु थो घुरे। सिंधु दरिया उन जूं समूरियूं जेके भरतू नदियूं आहिनि उन्हनि समूरनि ते पाणी जा जेके बि वकिरा आहिनि, ऐं जॾहिं असां बारीक ॿिन्ही सां ॾिसूं था त माण्हू हैरान थी थो वञे त उहे इलाइक़ा, उहे कैचमेंट एरियाऊं जिते रुॻो बरसाति जो थोरो पाणी थो अचे, पंजाब उते बि डेम ठाहिण थो चाहे। मिसाल तौरु कोहमरी जे पहाड़ी सिलसिले में जेके टकरियूं आहिनि जिते बरसाती पाणी अचे थो उते बि डेम था ठाहिण चाहिनि। सवान नदी ते डेम ठाहिण था चाहिनि, ॿिया हिते जेके बरसाती नाला आहिनि उन्हनि ते डेम ठाहिण था चाहिनि, उते डेम ठाहे रावलपिंडी खे पाणी ॾियण था घुरनि, इस्लामाबाद खे पाणी ॾियण था घुरनि, अहिड़े तरीक़े सां उहे पाणी स्टोरेज करण था चाहिनि। कोहे में या सिंधु दरिया जी कैचमेंट एरिया आहे उते बरसातूं पवनि थियूं। 2010 में तमामु घणियूं बरसातूं पियूं ऐं बोडबाई पाणी माहिरनि जो चवणु आहे त 2010 में 2 खां 2.5 लख क्यूसिक पाणी जेको कोहे सलेमान जे जबलनि तां सिंधु दरिया में आयो। उते पंजाब 14 डेम ठाहिण थो चाहे, नंढा नंढा। माना त उहे इलाइक़ा जिते रुॻो बरसाती पाणी अचे थो, उहे मरी जा पहाड़ी सिलसिला हुजनि, उहे कोहे सलेमान जा पहाड़ी सिलसिला हुजनि, या उहे ॿिया पहाड़ी सिलसिला जितां रुॻो नंढियूं नयूं थियूं निकिरनि, उहे अची या त सिंधु दरिया जी कंहिं भरतू नदी में थियूं पवनि, पोइ सिंधु दरिया में अची थियूं पवनि, या वरी पाणी जा उहे रेला सिधो अची सिंधु दरिया, पंजाब उहे बि रोकण थो चाहे। सिंधु दरिया ते ख़तरनाक डेम आहे भाषा डेम ऐं कालाबाग डेम में 6.1 मिलियन एकड़ फुट पाणी जमा थींदो, भाषा डेम में 6.8 मिलियन एकड़ फुट पाणी जमा थींदो ऐं उहो सरासरी तौर ते चौरस मैलनि में 120 चौरस मैलनि में जेको सो पुठिते भराव कंदो। ॿिन्ही पासनि खां वॾा पहाड़ आहिनि ऐं उते 110 किलोमीटरनि ताईं शारा रेशम जेका उहा ॿुॾी वेंदी, उहा वरी ॿीहर था ठाहींदा, नए सिरे सां ठाहींदा। उते ॿुधमत जूं तारीख़ी लिखतूं आहिनि
पहाड़नि में गारूं आहिनि, उते नंढा नंढा जेको सो मुजसमे टाइप लिखतूं आहिनि या शिकलियूं आहिनि, ड्राइंगूं आहिनि, उहे सभु जेके आहिनि से ॿुॾी वेंदियूं। उनजे करे लद्दाख जा जेके ॿुधी आहिनि उहे भाषा डैम जे मुखालिफ़ आहिनि, त उहे असांजो तारीख़ी वरसो आहिनि जेके शयूं उन्हनि खे ॿोड़े छॾींदो। हलूं था सवात दरिया ते महमद डैम ठाहिण था घुरनि, ऐं महमद डैम एॾो वॾो डैम आहे जो सवात दरिया में पाणी कोन्हे। 10 साल उनखे लगातार भरजण में लॻंदा उन डैम खे। माना 10 साल जेका आहे सा सवात नदी काबिल नदी में कान पवंदी। काबिल नदी जेका अॻु में 18 खां 22 मिलियन एकड़ फुट पाणी जेके आहिनि उहो सालियानो खणी ईंदी हुई। उन जो घटि आहे वार्षिक डैम खां पोइ, ऐं वरी उन ते अफ़गानिस्तान डैम त उन जो वहकिरो सिंधु दरिया में घटिजी, ऐं सवात नदी जॾहिं बंदि थी वेंदी त इहो वहकिरो अॻु में ई घटि थी वियो त वधीक घटि थी वेंदो। ऐं काबिल नदी अकेले हवाले सां, हूअं पंजाब जूं 5 नदियूं हिकिड़े पासे, अकेले हवाले सां सिंधु दरिया जो सभ खां वॾो भरतू वहकिरो सवात नदी आहे। त पंजाब तमामु घणा डैम ठाहिण थो चाहे, या अचूं था पंजाब वारनि 5 नदियुनि ते। हालांकि इहो टर्म बि ग़लति आहे त पंजाब जूं नदियूं, इहे बि इंडस रिवर सिस्टम जो हिसो आहिनि। ऐं 1945 वारे सिंध पंजाब एग्रीमेंट तहत उन्हनि ते सिंध जो हक़ जेको क़बूल कयो वियो आहे। चनाब ते 3 डैम ठाहिण थो घुरे, शाह जीवन डैम, मिड रांझा डैम, ऐं टियों डैम जेको आहे सो शाह जीवन, मिड रांझा, ऐं टियों डैम मूंखे नालो ज़हन ते अची वेंदो। 3 डैम जेके आहिनि से चनाब ते ठाहिण था घुरनि। टियों चन्यूट डैम, इहे 3 डैम चन्यूट, शाह जीवन ऐं मिड रांझा डैम, इहे 3 डैम चनाब ते। 2 डैम जेके आहिनि से पंजाब इन ते सतलज ते ठाहिण थो घुरे, हासलपुर डैम, बहावल नगर डैम। ऐं वरी चन्यूट डैम खां 190 किलोमीटर डिघो कैनाल कढंदा, लिंक कैनाल कढंदा, जेको पाणी खणी अची हासलपुर बैराज ते पहुचाईंदो। ऐं जेका हिननि जी फार्मिंग जे हवाले सां, कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां जेका रिथा आहे, उन ई सिलसिले में जेके कैनाल था कढनि, ही रिथाऊं वरी उन्हनि सां बि लाॻापियल आहिनि। त तमामु ख़तरनाक रिथाऊं आहिनि। हाणे जलालपुर कैनाल जो जेको सो कमु वरी शुरू करण जी ॻाल्हि था कनि। मतिलबु त सॼी दुनिया लिंक कैनालनि जे ख़िलाफ़ु आहे, डैमनि जे ख़िलाफ़ु आहे। दरियानि खे ख़तमु करणु, उन्हनि जा रुख मोड़णु, उन्हनि जो जेको फितरी वहकिरो आहे उन खे रोकण जे ख़िलाफ़ु आहे। पर पाकिस्तान जे अंदरि वॾे में वॾी एजेंडा जेकॾहिं का आहे त उहा सिंधु दरिया ते डैमनि ठाहिण जी आहे, लिंक कैनालनि ठाहिण जी आहे, 9 कैनालनि कढण जी आहे। त इहो इन जो सॼो सियासी तनाज़ुर जेको आहे उहो इहो आहे त सिंधु दरिया ते, उनजे भरतू नदियुनि ते, या उन जा जेके नंढा वॾा भरतू वहकिरा आहिनि, जेके ट्रिब्यूटरीज़ आहिनि, उन्हनि सभिनी ते जेको पंजाब कब्ज़ो करणु थो चाहे। ऐं जेकॾहिं पंजाब पंहिंजी इन एजेंडा में कामयाबु थी थो वञे त सिंधु जेको आहे सो हिकिड़ो सिंधु डाइंग रिवर आहे, हींअर मरंदड़ दरिया आहे, उहो डेड रिवर थी वेंदो। ऐं पंजाबियुनि खे इनजी का परवाह कान्हे त पंजाब उहो आबाद हुजे। बाक़ी जेकॾहिं सिंध बर्बाद थी वञे, जेकॾहिं सिंधु दरिया ख़तमु थी थो वञे, उन्हनि जे लाइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। सॼो छोड़ जेको आहे, डेल्टा जेको आहे तबाह थी वञे, हुननि जे लाइ छोड़ जहिड़ी ॻाल्हि आहे। हींअर जेका सूरत हाल आहे उन में सिंध जे पाणी जा 2 पासा आहिनि। हिकिड़ो पासो सिंध ऐं पंजाब जे विच में पाणी जी विरासत, सिंध जो पाणी जो हक़, ऐं ॿिए पासे ख़ुदि दरिया जे पंहिंजे हक़ जो सुवालु आहे, दरिया जे पंहिंजे वजूद जो सुवालु आहे, दरिया जे पंहिंजी ज़िंदगी जो सुवालु आहे। त सिंधु दरिया में पाणी रुगो इन जे लाइ न हुजे त सिंध में पाणी जी खोट आहे, पर ख़ुदि इन जे लाइ बि हुजे त दरिया जी ज़िंदगी जे लाइ पाणी जी ज़रूरत आहे। ऐं दरिया जहिड़ो तॾहिं रहंदो जॾहिं उहो पंहिंजे छोड़ ताईं वहंदो रहंदो। ऐं ॾाढो भलो ॻाल्हायो हसनाबाद साहिबु, त कंसल्टेंट लिखी था छॾीनि त भई 8 मिलियन एकड़ फुट पाणी ॾियो, 10 मिलियन एकड़ फुट पाणी ॾियो। हालांकि IUCN जी हिकिड़ी रिपोर्ट आहे त 25 मिलियन एकड़ फुट पाणी जेको सो सालियानो सिंधु दरिया जे छोड़ में अचणु खपे। हिकिड़ो अंदाज़ो इहो आहे त कंहिं ज़माने में 180 मिलियन एकड़ फुटनि ताईं जेको सो सिंधु दरिया जे छोड़ ताईं पाणी आयो आहे। ऐं हींअर जेको चयो वञे थो त 40 करोड़ 45 करोड़ टन लट खणी थो अचे सिंधु दरिया। कंहिं अंग्रेज़ लिखियो आहे त 75 करोड़ टन लट सालियानी दरिया छोड़ में खणी थिए आयो। हींअर उहो दरिया जेको तबाह थियो पियो आहे।
हींअर उहो छोड़ तबाह थियो पियो आहे, हींअर सॼी सिंध तबाह थी पई आहे। जीअं ज़िंदगी जी लाइफ लाइन थींदी आहे या जीअं माण्हू जूं दिलि जूं रगूं थींदियूं आहिनि, दरिया न रुगो सिंध जे नक्शे जे हिसाब सां उनजे विच मां अचे थो, उनजे दिलि जे जेको सो मूंखे रगनि वांगुरु अचे थो, पर उहो मजमूई तौर ते सिंध जी ज़िंदगी आहे, उहो लाइफ लाइन आहे, सिंध जी ज़िंदगी जी लकीर आहे। जेकॾहिं दरिया मौजूदु रहे थो त सिंध मौजूदु रहंदी, दरिया मौजूदु नथो रहे त सिंध मौजूदु न रहंदी। उहा जेका आहे सा तबाह थी वेंदी, जो सिंध जी ज़मीनी बीहक जेका आहे उहा सॼी दरिया सां लाॻापियल आहे। सिंध जी सॼी जेको सो ज़िंदगी जेका आहे उहा दरिया सां लाॻापियल आहे। सिंध जो समूरो इकोसिस्टम, समूरी बायोडाइवर्सिटी, सिंध जो समूरी माहौलियात, हर शइ सिंध जी जेका आहे उहा दरिया सां लाॻापियल आहे। ऐं पंजाब दरिया ते कब्ज़ो करे सिंध खे पंहिंजे दाइमी कब्ज़े ऐं दाइमी ग़ुलामी हेठि रखणु थो घुरे। दरिया ते कब्ज़े जे नतीजे में पंजाब समुंड खे पंहिंजे कब्ज़े में रखी सघंदो। त असीं सम्झूं था त सॼी सियासी एजेंडा आहे पंजाब पंहिंजी बालादस्ती जे लाइ, पंहिंजी तरक़ी जे लाइ, पंहिंजी ख़ुशहाली जे लाइ ऐं पंहिंजी क़ौम खे सॼे खिते में ताक़तवर ऐं डोमिनेट रखण जे लाइ सिंध दरिया ते कब्ज़ो करणु थो घुरे। जी रहिया जी साईं, रुबीना खे हिकिड़ो क्वेश्चन आहे तव्हां सां, प्लीज। अदा थैंक जी जी थैंक यू जी अदा ज़बरदस्त तव्हां ॻाल्हायो। मूंखे हिकु इहो सुवाल हो त जेको मां इंटरनेशनल पर्सपेक्टिव सां बि खणा पई त असांखे ग्रास रूट मूवमेंट त आहे, माना अंदरूने सिंध इलाही मूवमेंट आहे, पर शहरी आबादी खे जेको आहे न सिंध जे कॉन्टेक्स्ट में या इंडस जे कॉन्टेक्स्ट में तमामु घटि असां मोबिलाइज़ करे सघिया आहियूं। त उन हिसाब सां मूंखे तव्हां खां इहो पुछणो था दादा त कीअं असां जेको आहे शहरी आबादी खे बि इन इशू ते मोबिलाइज़ करे सघूं था वधीक। छो जो मां अगाड़ी जेका सवेर ॻाल्हि कई तव्हां शायदि मिस कई, त मां चयमि त जीअं नैरेटिव असांजो इंडस ते ठहियलु आहे रुबीना उहो तुंहिंजो चङो। आवाज़ थोरो घटि थी वियो आहे, अलाए छो। हाणे अचे थो सही? हाणे सही आहे, हा हा, मां सॉरी, हा मां चवां पई त जीअं नैरेटिव असांजो सिंध में वरी ठहियलु ख़राब थी आहे। वियो। हेलो, कैन यू हियर मी? आवाज़ अचे थो पर उहो थोरो झीणो थी वियो आहे ॼणु। कैन यू हियर मी? ओके। हा, हींअर सही आहे, हा हींअर वधीक हा, हाणे हेॾी आवाज़ होॾी न थोरो थी। ठीकु थी वियो आहे, हा पहिरीं घटि हो। हा, सो सवाल इहो अदा ज़रूरत असां शहरी आबादी खे इंडस जी रिवर इंडस जे हिसाब सां कीअं अवेयर कयूं त इहो सिर्फ़ु ॻोठाणी आबादी ऐं इकोनॉमिक जो इशू न आहे, इहो सॼी सिंध लाइ इशू आहे। ऐं इनखे इन नैरेटिव खे कीअं असां नेशनलिस्ट प्रमोट करे सघूं था, हिकु त इहा ॻाल्हि, ऐं शहरी आबादी खे पाण सां गॾु इहो सम्झायूं त इहो सॼो इकोनॉमिक केस आहे। इन ते थोरो मूंखे ॿुधायो त असांजी जेकी कॉम्परस तहरीकूं आहिनि उन ते कीअं कमु कनि। अदी ठीकु, थैंक रुबीना यू। तव्हांजी महिरबानी ऐं तमामु सुठो सुवालु आहे। इहा ठीकु ॻाल्हि आहे त शहरी आबादी मां हिकिड़ो आम मतिलबु इहो वरितो वेंदो आहे त उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी। सही सही, हा बिल्कुलु, ऐं मुंहिंजो बि उन ई हो, पर इहो मां सही चवण न आहे। पई हा, चाहियां। सही सही। हाणे जेतिरे क़दुरु शहरनि जी सिंधी आबादी जो तइल्लुक़ु आहे, मिसाल तौरु सिंध जा वॾा शहर कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, त पाण उमूमन उनमें हैदराबाद ऐं कराची जी उर्दू आबादी मुराद वठंदा आहियूं। त इहा ठीकु ॻाल्हि आहे त उहा सिंध जे पाणी केस खां घणे भाङे लातइल्लुक़ रही आहे। उनजो हिकिड़ो सबबु हीअ आहे त आम पॉलिटिकल नवाज़, मां तनाज़र सॉरी में तव्हांखे रोकियां थो, मां त चवां थो जेको असांजा ॿार बि हाणे सेकेंड जनरेशन कराची में आहिनि, उन्हनि जो बि थोरो पर्सपेक्टिव घटि थी वियो आहे। जी हा, कंटिन्यू कयो प्लीज, उनजो कुझु हिकिड़ो ऐड कयो। सबबु हीअ आहे त उनजो हिकिड़ो जी 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 ॻाल्हायो प्लीज। बुनियादी तौर ते कराची जेको आहे पाणी जो सुवाल ज़रूरी सुवाल करे खयो वियो आहे, ऐं पाणी जो सुवाल ज़रूरी सुवाल न आहे, पाणी जो सुवाल ज़िंदगी जो सुवाल आहे। जेतोणीकि सॼी कराची जेका उनखे वॾे में वॾो पाणी जो मिक़दार जेको सिंधु दरिया में कुटड़ी बैराज खां थो मिले, कींजर ढंढ, पोइ आले जी ढंढ, पोइ जेको सो पाइप लाइनूं उन्हनि जे वसीले हब ड्रेम मां तमामु थोरो, या मलीर जे थधे ड्रेम मां तमामु थोरो तइदाद जेको आहे उहो कराची जी आबादी खे पीअण जे लाइ मुयसरु थिए थो। तमामु वॾो हिसो 80% पाणी कराची खे जेको आहे सो सिंधु दरिया मां
पर उनजे बावजूदि आहे इन सुवाल ते एतिरी घणी हिसास कान्हे। उनजो वॾो सबबु इहो बि आहे त घणा माण्हू हिन बारे में अवेयर बि घटि रहिया आहिनि। पाणी किथां थो अचे उनखे या ख़बर ई कान्हे पाणी किथां थो अचे। हाणे जॾहिं माण्हुनि खे या ख़बर पई आहे त असांजे पाणी जो पीअण जे पाणी जो वॾो वसीलो सिंधु दरिया आहे, त उर्दू आबादी मां बि पाणी जे लाइ आवाज़ उथनि था। जेतोणीकि उहे सगारा न आहिनि, उहे गणप में अचण लाइक़ु कोन्हे, पर उहो आवाज़ हाणे कंहिं हद ताईं मौजूदु आहे, कमज़ोर शिकिल में सही, थोरो सही, पर उहो ज़रूरु मौजूदु आहे। ऐं मूं ॾिठो आहे, असां 2 साल अॻु में हिकिड़ी रैली कढीसीं कराची में पाणी जे मामले ते, डेमन जे ख़िलाफ़ु ग़ालिबन 23 में। त उन ई में हिकिड़ो चङो ख़ासो तइदाद जेको सो मौजूदु हो उर्दू ॻाल्हाईंदड़, चङो ख़ासो न चऊं थोरो, पर माना उहो तइदाद मौजूदु हो। महसूसु करायो त असां आया आहियूं। ऐं उनमें वॾी उमिरि जा माण्हू बि आहिनि, को नौजवान, कुझु छोकिरियूं हुयूं, कुझु वॾी उमिरि जा मर्द हुआ, पर उन्हनि चयो त असां आया आहियूं, शरीक थिया आहियूं। असां पाणी जे मामले ते सम्झूं था त इहो सॼी सिंध जो मामिलो आहे, पाण सभिनी जो गॾियल मामिलो आहे। त हिकिड़ो मौजूदु आहे, पर एॾे वॾे पैमाने ते कान्हे। उन लाइ आउं सम्झां थो त सिंधी ॻाल्हाईंदड़नि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में जेका विछोटी आहे उहा घणे हद ताईं घटाइण जी ज़रूरत आहे। जेके विथियूं आहिनि उहे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो, सिंध जो पाणी केस उर्दू ॻाल्हाईंदड़नि ताईं वॾे अंग में कोन पहुतो आहे, वॾे तइदाद में कोन पहुतो आहे, वॾे पैमाने ते कोन पहुतो आहे, जंहिंखे हुते पहचान जी ज़रूरत आहे। माण्हू हक़ीक़तनि खां आगाह थींदा, माण्हुनि खे ख़बर पवंदी, त माण्हू जेको सो हुन ते ॻाल्हाईंदो। हींअर कराची जे पाणी जे सुवाल ते त जेको सो ॻाल्हाए थी MQM पाकिस्तान, पर डेमन जे सुवाल ते नथी ॻाल्हाए। उनजो सबबु वरी इहो बि आहे त उहा एस्टेब्लिशमेंट जे हथ में खेॾूणो बणियल आहे। उन्हनि जे मुतालबे ते या उन्हनि जे ज़ोर ॾियण ते या उन्हनि जे जेको सो पॉइंट आउट करण ते उन्हनि शयुनि ते ॻाल्हाए थी। पीपल्स पार्टी जी हुकूमत खे दॿाउ ॾियण ते कराची जे पाणी जे सुवाल ते ॻाल्हाए थी, पर मजमूई पाणी जे सुवाल ते नथी ॻाल्हाए। आउं सम्झां थो त पाणी जो सुवाल कराची जो सुवाल न आहे। पाणी जो सुवाल मजमूई तौर ते सिंध जो सुवाल आहे। ऐं वरी पाणी जो सुवाल रुगो ज़राअत जो सुवाल न आहे, पाणी जो सुवाल ज़िंदगी जो सुवाल आहे। सिंधु दरिया जी ज़िंदगी, सॼी सिंध जी ज़िंदगी जेका हयातियाती गुनागुनी आहे, जंगली जीवत, आबी जीवत, समूरी जीवत जी ज़िंदगी जो सुवाल जेको आहे उहो सिंधु दरिया जे पाणी सां लाॻापियल आहे। तंहिंजे करे उनखे हिकिड़े वॾे तनाज़र में खणण जी ज़रूरत आहे ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि में इहा हिसासियत पैदा करण, ऐं ख़ुसूसन कराची जे अंदरि जेका बि आबादी आहे उन सभ में इन बारे में हिसासियत पैदा करण जी ज़रूरत आहे। ऐं आउं सम्झां थो माण्हू ॻाल्हि खे सम्झंदा त माण्हुनि जे लाइ जदोजहद कंदा। जी जी, महिरबानी साईं, थैंक यू। साईं मुस्तफ़ा मीराणी ॻाल्हाइण थो चाहे, प्लीज़ साईं। हा साईं, बिल्कुलु मां अदीअ जे इन सुवाल खे सही नमूने सां सम्झां थो त वधि खां वधि ज़रूरत आहे शहरी आबादीअ जे माण्हुनि खे मोबिलाइज़ करण जी। ऐं आउं नवाज़ साहिब जे हुनखे सेकंड कंदुसि, छाकाणि त असां घणो कराचीअ में इहो कमु कयो आहे इन पाणीअ जे हवाले सां। जेके असांजूं तहरीकूं हलियूं आहिनि, छाकाणि त असांजो मर्कज़ कराची आहे, त उते कराचीअ जी जेका शहरी आबादी आहे उहा हिन मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झे ई नथी। पाणीअ जे मसइले खे कराचीअ जी शहरी आबादी ईअं थी सम्झे त पाणी जाम आहे, सिर्फ़ु मिसमैनेजमेंट आहे जेको, छाकाणि उहे मुतासिर न आहिनि न, हुननि खे पाणी घटि मिले थो जेकॾहिं, उहो तॾहिं टैंकर बि माफ़िया हुननि वारो। जी टैंकर माफ़िया जे थ्रू, माना हुननि खे 20 टैप जेको आहे न 20 वारो पाणी खपे। ऐं उहो जेकॾहिं हुननि खे मिली वञे त बाक़ी हुननि जो को तालुक ई कोन थो ॼण जुड़े। हालांकि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुननि खे सॼी इहा अवेयरनेस ॾिजे ऐं उन्हनि खे मोबिलाइज़ कजे त बाबा पाणी त आहे ई, माना आख़िरी छेड़ो त आहे ई कराची। जेकॾहिं पाणी मथे ई न हूंदो त तव्हां ताईं कीअं पहुचंदो, ऐं तव्हांखे त वधीक पाणी जी ज़रूरत आहे। चलो ॿाराड़ीअ जा माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां त उहो पाणी जेको आहे सो फीच करे वठनि था, पर तव्हांजो सो कराचीअ जी जेका शहरी आबादी आहे ऐं ख़ासि करे जेको नौजवान तबिको आहे उहो सफ़ा इन खां लातालुक बणियल आहे। तमामु घणे कम करण जी ज़रूरत आहे, छो त जेसीं ताईं शहरी आबादी ऐं असांजी ॿाराड़ीअ वारी आबादी गॾु न थींदी ऐं हिन इशूअ खे न खणंदी, त मां सम्झां थो असां पूरी तरह सां कामयाबु थी न सघंदासीं। त आख़िर में साईं, असां पंहिंजे चेयरमैन साईं डॉक्टर लखूअ खे मां चवंदुमि त वोट ऑफ थैंक्स करे त पोइ ख़तमु कयूं। थैंक यू सो मच फॉर ऑल ऑफ यू हू जॉइन। फ़रहान, वॾी महिरबानी, ऐं महिरबानी सभिनी साथियुनि जी
डॉक्टर हसन अब्बास अदा ओबायो खुश्क अदा मुस्तफ़ा मीरानी अदा नवाज ज़ौर अदी रुबीना जिन जेका ॻाल्हि पंहिंजो अदा नवाज़ कई त इहा ॻाल्हि रुॻो नदीअ जी सिंधू नदीअ जी नाहे हीअ असांजी ज़िंदगीअ जो मसइलो आहे सिंध दुनिया जे उन तमामु थोरनि मुल्कनि में आहे जंहिंजो सिंध खे जनम सिंधू नदीअ ॾिनो हीअ जेका पाण सिंधू सिविलाइज़ेशन जी ॻाल्हि था कयूं इंडस सिविलाइज़ेशन जी ॻाल्हि था कयूं उहा सिंधू नदीअ जे करे मुमकिन थी इहा ॻाल्हि सम्झणु खपे ऐं ॿी ॻाल्हि त हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे इट्स नॉट इंटरनेशनल डे ऑफ रिवर्स इट इज़ द इंटरनेशनल डे ऑफ एक्शन फॉर रिवर्स ही जेको अॼोको ॾींहुं आहे सो नदियुनि खे जे बचाव जे लाइ अमली कदम खणण जो ॾींहुं आहे ऐं जेका हालत सिंधू दरिया सां थी आहे तमामु दुनिया में के विरली यानी एॾो वॾो दरियाव जंहिंखे समुंड चइजे थो उहो दरियाव उहो तस्वीरूं ॾिसो त पाणीअ जा दुॿा आहिनि यानी हाणे सुवाल थो पैदा थिए त ही जेको इंटरनेशनल डे ऑफ एक्शन फॉर रिवर आहे उन जे हवाले सां सिंध जे हर माण्हू ते सिंध जे सियासी माण्हूअ ते ख़ासि करे ऐं सिंध जी सिविल सोसाइटी सिंध में रहंदड़ हर माण्हूअ ते हिकिड़ी जवाबदारी आयत थिए थी त असीं पंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहियूं था या न हीअ हालत थी आहे जो यानी सभिनी दोस्तनि फिगर्स ॾिनियूं आहिनि 92% पंहिंजो जेको डेल्टा आहे उहो तबाह आहे हिकु तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां जेतोणीकि जेको इंडस डेल्टा आहे 5 या 7 नंबर दुनिया में वॾे में वॾो डेल्टा आहे पर इंडस डेल्टा इज द लार्जेस्ट नंबर 1 द लार्जेस्ट एरिड ज़ोन डेल्टा इन द वर्ल्ड दुनिया जो वॾे में वॾो एरिड ज़ोन जो जेको डेल्टा आहे उहो इंडस डेल्टा आहे 92% तबाह थी वियो यानी सिंध जे ईअं न त कोई लिटरली यानी सॼी सिंध जेको कराची भला ॻाल्हि निकिती भला कराची वेठो आहे बाज़ार हुनजो एग्रीकल्चर सां को बि वास्तो कोन्हे को हे पाणी रुगो 8-10 ॾींहं बंदि कयो त ख़बर पवे त सिंधू दरिया सॼो सिंधू दरिया सिंधी सिंध में रहंदड़ हर माण्हू जो यानी 70% माण्हू त अहिड़ा जंहिंजो डायरेक्ट डिपेंडेंस आहे पर हर माण्हू को बि माण्हू चए थो भाई मुंहिंजो सिंध दरिया सां को बि वहे न वहे मुंहिंजो को बि वास्तो कोन्हे को इहो बेवकूफ़ी ऐं जहालत जी ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि सुवाल थो पैदा थिए त हिनखे ॿ जेके आहिनि एरियाज़ ऑफ एक्शन थी सघनि थियूं हिकिड़ी इंटरनेशनल ऐं ॿी सिंध में इंटरनेशनल दुनिया में इंटरनेशनल वाटर लॉ आहे जनरली छा थो थिए त इंटरनेशनल जेको वाटर लॉ असां जेको इंटरनेशनल वाटर एक्सपर्ट्स आहिनि उन सां गुफ़्तगू थी उन चयो त इहो जेको इंटरनेशनल वाटर लॉ आहे उहो अप्लाई थींदो आहे इंडिपेंडेंट स्टेट्स जे विच में छाकाणि ताईं आज़ादु न आहियो ऐं उन जे करे इहो तव्हांजो इंटरनल मामिलो आहे पर ॿिया इलाही मामला आहिनि जेके मिसाल तौरु is one of the biggest humanitarian crisis यानी सिंध में डेल्टा ख़त्म थियो डेल्टा मां यानी 10 लख माण्हू यानी मूं उहे शहर ॾिठा वसंदड़ आबाद तव्हीं पंहिंजो वञो घोड़ाबारी वञो पंहिंजो खारो चाण वञो केटी पंदर वञो त छा त शहर वसंदा ॻोठ तबाह थी विया माण्हू लॾे विया ॻोठ लॾे विया ज़मीनूं तबाह थी वियूं मुंहिंजो दोस्त हूंदो अदा ओबायो सुञाणे उमर जत जे अॼु खां 50 साल अॻु में मूंखे इहो समुंड घुमायो साल ॾेढ जॾहिं मूं हुनजे पुट सां ॻाल्हायो सुखियो सताबो पंहिंजो वॾो महिमान नवाज़ माण्हू यानी साल ॾेढ अॻु में जॾहिं हुनजे पुट सां मूं ॻाल्हायो त रोए पियो चाचा असीं तबाह थी वियासीं
इहो रुगो उमिरि पाण गुज़ारियो, इहो उमिरि जत जे पुट जो किसो न आहे, उते लखनि माण्हुनि जो किसो आहे, तबाह थी आहे। सॼी सिंध जी जेका एग्रीकल्चर आहे उन सॼो डिपेंडेंस सिंध ते आहे। डेल्टा तबाह थी वियो, सिंध जा माण्हू दरबदर। त हिकिड़ो इंटरनेट इज़ द बिगेस्ट ह्यूमैनिटेरियन क्राइसिस। इंटरनल डिस्प्लेसमेंट आहे, इकोलॉजिकल, दुनिया में अॼुकल्ह पाण ॿुधूं था बाबा क्लाइमेट, इकोलॉजी, जेके वल्नरेबल इकोसिस्टम्स आहिनि, जेके मिलियन सालनि जे प्रोसेस में ठहिया आहिनि, को अॼु कोन ठहिया आहिनि। डॉक्टर हसन अब्बास ॻाल्हि कई त हाणे सभु ताईं खणी अची लॻायो बूटा, पोइ चओ त बाबा हाणे जेको सो इहो मैंग्रोव फॉरेस्ट था ठाहियूं, न ठहंदो। यानी नेचर पंहिंजे सॼे उन प्रोसेस में उहे शयूं ठाहियूं आहिनि, लखनि सालनि जे उन प्रोसेस में ठहियूं आहिनि, जेके हिन 75, 80, 100 सालनि जे प्रोसेस में तबाह। यानी जस्ट इमेजिन, जेके the nature took millions of years to formulate, they destroyed within 75, 77, 80 years. Just imagine the catastrophe. It is crime against humanity. It is a humanitarian crisis. They have destroyed the vulnerable ecological systems, valuable, sensitive. उन जो climate change impact आहे, सस्टेनेबल डेवलपमेंट जो इशूज़ आहिनि, जेके इंटरनेशनल इशूज़ आहिनि। इट इज़ बेसिकली जेका सॼी इंडस सिविलाइज़ेशन ठही, कल्चर जेका ॻाल्हि जी प्रिवेंशन जी ॻाल्हि आहे। ॿियो त ठहियो इलाही सारियूं अदा नवाज़ वारो ॻाल्हि कई त इहो जॾहिं बादशाह डैम ठहंदो त इहे जेके ॿुद्ध धर्म वारियूं जेके हिस्टोरिकल जायूं से लुड़ी वेंदियूं, ख़तमु थी वेंदियूं। इलाही सारियूं हिननि ख़तमु करे बि छॾियूं, थी वयूं आहिनि सिंध में बि। हे मिसाल तौरु पाण ॻाल्हि कंदा आहियूं त इहो जेको खीरसर पार्क में बिटाई जो तकियो हो, इहो जेको पंहिंजो ठहियो बहरिया टाउन, बिटाई जो तकियो हो, उन ते ख़तमु करे ॻाल्हि ख़तमु, लालामाल ख़लास। हाणे उहो जेको बंबोर जो शहर आहे, उहो बंबोर जो शहर तबाह आहे। सिंध में 2 to 3 मिलियन एकर्स ऑफ लैंड जेका आहे उहो समुंड पाए वियो आहे। दरिया में पाणी न हुजण जे करे जेको आहे अंडरग्राउंड वाटर आहे, उहो उन जी लेवल तमामु घटिजी वई आहे। जेको सो लूण मथे चढ़ी आयो आहे, ज़मीनूं जेको सो आबादी जे क़ाबिल कोन रहियूं आहिनि। त इट इज़ अ ह्यूमैनिटेरियन क्राइसिस, इट इज़ अ इकोलॉजिकल क्राइसिस, इट इज़ अ क्लाइमेट क्राइसिस, इट इज़ अ क्राइम क्राइसिस, सस्टेनेबल डेवलपमेंट क्राइसिस, एंड दिस इज़ ऑन द एजेंडा इन वेरियस वेज। जेको इंटरनेशनल जेको आहे, जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, इंटरनेशनल जेके बॉडीज़ आहिनि, उन में उहो केस खणी सघिजे थो, प्रोवाइडेड असीं उनखे उन केस जे नमूने सां तयारु कयूं। ॿी ॻाल्हि जेका एट द एंड ऑफ द डे जेका आहे त जेकॾहिं असीं पंहिंजी ज़िंदगी खे जीअं असीं पाण न बचाए सघियासीं, त एट द एंड ऑफ द डे केरु रेस्पॉन्सिबल थींदो? अदा नवाज़ ॾाढी सुठी जेका सा तस्वीर चिटी त बाबा हो पाणीअ जो हिकु हिकु फुड़ो जेको आहे उहो खणी पंहिंजे ॾाढा आहे, ज़ोर आहे, ज़बरदस्ती आहे। इहे सभु शयूं जेके से को कानून कोन्हे को, तव्हां सुप्रीम कोर्ट में वेंदो, इर्सा में सभु हुननि पाण ठाहियो आहे, जीअं वणे थी उहो लिखी हुन ते सही करे ॾी ईंदा। सिंध में हुननि हुकुमरान उहे वेहारिया आहिनि जेके हुननि जा कोलेबरेटर्स आहिनि, जेके सम्झनि था असीं वेठा न करे आहियूं छाकाणि हुननि जी रज़ामंदी शामिल आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ, पंहिंजो वतन बचाइण लाइ पाण जिदोजहद करणी पवंदी। ऐं उन में उन संजीदगीअ सां सभिनी सियासी जमायतुनि इलाही मसइला थियनि था, ज़ाहिरा जेके धरतीअ ते मसइला आहिनि उन्हनि खे उते जा दोस्त वधीक सम्झनि था, पर ऐं असीं उन्हनि सभिनी खे जी इज़त कयूं था ऐं असीं उन्हनि सां हर जिदोजहद में गॾु आहियूं। ज़रूरत न ॻाल्हि जी आहे त असीं पंहिंजी ज़िंदगीअ जे बचाइण लाइ उन जिदोजहद खे पंहिंजे धरतीअ ते ऑर्गेनाइज़ कयूं। ॿियो को बि तरीक़ो कोन्हे को। इवन इंटरनेशनल फोर्सिस बि, इंटरनेशनल बॉडीज़ बि तॾहिं उन मसइले खे रिकॉग्नाइज़ कंदा जॾहिं धरतीअ ते उहा जिदोजहद थिए थी। इहा जिदोजहद हर माण्हूअ जी आहे, सियासी तंज़ीमुनि जी आहे, ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन्स जी आहे,
सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन्स जी आहे, छाकाणि हे जेको अॼोको जेको इंटरनेशनल डे आहे उन जो टाइटल आहे सेव रिवर्स save people. They want to kill Sindhu River, they want to kill Sindhi people, and it is our duty to save Sindhu River and to save Sindhi people. तां सभिनी जी वरी महिरबानी, लख कुर्ब। बयान बयान ॻाल्हाए। फरहान दोस्तनि जो आवाज़ नथो अचे, मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी दा जी तमामु भलो ॻाल्हायो आहे अदालखू साहब, ऐं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे त जदोजहदी पंहिंजे दरिया खे बचाए सघे थी, ऐं इंटरनेशनल डे फॉर एक्शन फॉर रिवर्स दरियाउनि लाइ अमल जो आलमी ॾींहुं, इन सिलसिले में मूं कावश में हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे जेको अॼु छपियो आहे। इहो दोस्तनि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। ऐं यकीनन सिंधु खे बचाइण जी माना ई सिंधियुनि खे बचाइण आहे, सिंध जे माण्हुनि खे बचाइण आहे। सिंधु बचंदो तॾहिं सिंध जो माण्हू बचंदो। इन ते पाण खे तमामु घणी जदोजहद जी ज़रूरत आहे, सियासी जदोजहद जी ज़रूरत आहे, ऐं घणे तरफ़े आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। ऐं इन मामले में आउं सम्झां थो त पाण खे हर ड्रेम या हर पाणी जी रिथा, इन जे करे जो हाणे पाणी जी रिथा जेका आहे उहा तरक़ी जी रिथा न आहे, तबाही जी रिथा आहे। उहा हिकिड़ी क़ौम जे ग़लबे खे ॿियनि क़ौमनि मथां मढ़ण जी सिलसिले जी रिथा आहे। तंहिंजे करे पाण खे हर कैनाल जी, हर लिंक कैनाल जी, हर नए बैराज जी, हर नए ड्रेम जी ज़रूरु मुखालफ़त करणु खपे ऐं उनजे ख़िलाफ़ जदोजहद करणु खपे। जदोजहद ई सिंधु खे बचाए सघे थी। जदोजहद ई पंहिंजे क़ौमी वजूद, क़ौमी तशख़ुस ऐं मुल्की हैसियत या वतनी हैसियत उनखे बहाल करे सघे थी, उन खे बचाए सघे थी। सो पाण खे तमामु घणी सियासी जदोजहद जी, क़ौमी जदोजहद जी ज़रूरत आहे, ऐं घण तरफ़ी जदोजहद जी ज़रूरत आहे। उन लाइ ॻाल्हाइणु, उन लाइ लिखणु, उन जे लाइ सियासी एहतजाज सभिनी पासनि खां पाण खे तहरुक जी ज़रूरत आहे। ठीकु, महिरबानी साईं, ख़तम था कयूं हिते। लख थोरा सभिनी खे जॉइन कयो। थैंक यू। सॼी संगत जी वॾी महिरबानी, लख थोरा, वॾी महिरबानी।